अस्सलाम वालेकुम नाज़रीन। द प्रोग्राम मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं जीअं गुज़िरी मूं अव्हां खे ॿुधायो त असांजी जेका को होस्ट आहे उहा मोकलुनि ते वियल आहे। सो हिन हफ़्ते आऊं ऐं अव्हां सां गॾु हूंदुसि। सो खोड़ सारियूं दुआऊं आहिनि अव्हां लाइ ऐं अव्हां असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो पिया। अव्हांजी तमामु घणी महिरबानी। अॼु बि पंहिंजे प्रोग्राम में केतिरनि ई अहम मामलनि ते असीं डिस्कस कंदासीं। अहम महिमाननि सां बि अव्हां सां कराईंदासीं उन्हनि जी मुलाक़ात। सो खोड़ सारा जेके पॉलिटिकल मामला आहिनि उहे त डिस्कस हेठि ईंदा ई, पर अॼु वरी फरमाइश आई आहे त स्टार्ट में ई असांखे शाइरी का थी वञे, को सुठो थी वञे। अॼु संडे जो ॾींहुं आहे, अव्हांजो सुठो गुज़रे। सो मूंखे हिकिड़ो नज़म यादि पियो अचे, शेख हयाज़ जो ही नज़म आहे ऐं मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब खे ही नज़म तमामु घणो पसंदि हो ऐं ताज़ो उन्हनि जी जेका आहे उहा सालगिरह जी तक़रीब थी आहे। सो उन हवाले सां हिकिड़ो नज़म अव्हांखे ॿुधायां पियो, किथे भुल चुक थी वञे त उन लाइ एडवांस में माफ़ी जो तलबगार। सो नज़म आहे, असीं निंड जा नेण आहियूं पिरीं। असीं निंड जा नेण आहियूं पिरीं, सुते साह जागे वञे ॾूर ॾूर, सितारा लताड़े असांजो शऊर। सवें चंड साथी कतिन जा सवें काफ़िला, रह गुज़र में सफ़र में सवें कायनातूं। न आगाज़ जिनजो न अंजाम जिनजो, ज़माए मकां खां मुसलसल निजातूं। अज़ल खां अबद ताईं सुख जूं बारातूं। जॾहिं मोट खाऊं सवें राज़ आणियूं, सवें साज़ जे लाइ आवाज़ आणियूं। सवें चंड चाहियूं सितारा त्यागियूं, उन्हनि सां अची ई सॼो जग मॻायूं। असीं जाग जा भाग आहियूं पिरीं, असीं निंड जा नेण आहियूं पिरीं। उमेद अव्हांखे ही नज़म पसंदि आयो हूंदो, शेख हयाज़ जो यादगार नज़म। ऐं उनखां पोइ असां बाज़ाब्ता तौर ते पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। जेके मुख़्तलिफ़ पॉलिटिकल मामला आहिनि, अॼुकल्ह ब्रॉडशीट वारो जेको केस आहे, हिकु भेरो ॿीहर उहो टॉप ट्रेंडिंग में आहे, उन ते तमामु घणी डिस्कस थिए पई त हीउ जेको ब्रॉडशीट जो मामिलो आहे, पाकिस्तानी शहरियुनि जूं परॾे में जेके ॻुझूं मिल्कियतूं आहिनि उन्हनि जी जांच जे लाइ हिन इदारे खे ठीको ॾिनो वियो। परवेज़ मुशर्रफ जे दौर में हिकु भेरो ॿीहर PTI सरकार खे यादि आयो आहे त परॾे में मौजूदु जेके मिल्कियतूं आहिनि पाकिस्तानी, स्पेशली पॉलिटिशियन्स ऐं ख़ासि तौर ते जेके मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं आहिनि, ॿ वॾियूं पार्टियूं, उन्हनि जी क़यादत जूं, पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग, उन्हनि जी जांच कई वञे ऐं उन समूरे मामले जी इन्वेस्टिगेशन कई वञे। ऐं उन सिलसिले में पहिरियां ई अव्हांखे ख़बर आहे ऐं गुज़िर ॾींहुं बि असां प्रोग्राम में डिस्कस कयोसीं त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कमेटी क़ाइमु कई आहे जस्टिस अज़मत सईद जे सरबराही में, ऐं नवाज़ लीग तोड़े पीपल्स पार्टी उनखे रद्द करे छॾियो आहे। ऐं संदन इहो चवणु आहे त पनामा केस में नवाज़ शरीफ़ साहब खे जॾहिं नाअहल करार ॾिनो वियो हो, उन बेंच जो ई जस्टिस अज़मत सईद साहब हिसो रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु जॾहिं ब्रॉडशीट सां ही मुआहिदो थियो हो परवेज़ मुशर्रफ जे दौर में, तंहिं दौर में हू नेब जा प्रोसिक्यूटर हुआ। उन जे करे उन्हनि खे संदन सरबराही में जुड़ियल जेका कमेटी आहे उन ते एतमाद नाहे ऐं उन ते सख़्तु एतिराज़ वारिया पिया वञनि ऐं ॿिनि वॾियुनि पॉलिटिकल पार्टियुनि उन खे रद्द करे छॾियो आहे। उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी जेका ख़बर आहे त मुल्क में कोरोना जा जेके केसिस आहिनि, कोरोना वबा जा, उन्हनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थिए पियो। ऐं जेका नई रिपोर्ट आई आहे तंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त मुल्क जा जेके वॾा शहर आहिनि, ख़ासि तौर ते जेकॾहिं असीं सिंध जो ज़िक्र कयूं त कराची ऐं हैदराबाद में केसनि में मुसलसल वाधि थिए पई। ऐं उनजो हिकिड़ो वॾो कारण इहो बि ॿुधायो पियो वञे त हिकिड़ो त माण्हू SOPs ते अमल न पिया कनि, ॿियो वॾो कारण इहो आहे जो उते आबादी तमामु घणी आहे, चहलकदमी तमामु घणी आहे, माण्हू कारोबार बि कनि पिया, हर शइ खुलियल आहे जीअं अव्हांजे इल्म में आहे, इवन तालीमी इदारा भी खुली चुका आहिनि। सो सूबाई हुकूमत जो इहो चवणु आहे त आबादी जो रेशो बि उते घणो आहे कराची तोड़े हैदराबाद में, उन जे करे उते जेके आहिनि केस बि वधीक रिपोर्ट थियनि पिया। ऐं हाणे पाकिस्तान जेका टेस्टिंग कैपेसिटी आहे हींअर 40,000 खां वञी मथे पहुती आहे। गुज़िर ॾींहं जा जेके अंग अखर आहिनि 44,748 जे लॻभॻि जेके कोरोना जा टेस्ट थिया आहिनि ऐं उनमें जेके वायरस जिन माण्हुनि में हुजण जी तस्दीक थी आहे उहा तक़रीबन 4.5 खां 5% माण्हुनि में ही वबा पखिड़े पई। ऐं गुज़िर ॾींहुं बि जेका रिपोर्ट आई उनमें ॿुधायो 55 माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा। पर सुठी ॻाल्हि इहा आहे जो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हाणे कोरोना वबा जेका वैक्सीन आहे
उन जो ट्रायल वारो मरहलो तक़रीबन मुकमल थी चुको आहे ऐं हाणे माण्हुनि खे वैक्सीन लॻणु शुरू थी वई आहे ऐं पाकिस्तान में बि ट्रायल वारो जेको मरहलो गुज़रियो वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे त उन जा काफ़ी बहितर नतीजा आया जन माण्हुनि खे ही वैक्सीन लॻी आहे ऐं पाकिस्तान दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ही वैक्सीन ख़रीद करण जे हवाले सां मुआहिदो करे वरितो आहे ऐं चीन जी हुकूमत जे तरफ़ां इहो ऐलान कयो वियो आहे त 31 जनवरी मतिलबु हिन महीने जे एंड ताईं 31 जनवरी ताईं पाकिस्तान के 5 लाख जेके कोरोना वैक्सीन जा डोज़ेज़ आहिनि उहे ॾिना वेंदा ऐं पहिरें मरहले में पाकिस्तान जेका हिकमत अमली ठाही आहे पाकिस्तान जेको मेडिकल अमलो आहे डॉक्टर आहिनि पैरामेडिक्स जो जेको ॿियो अमलो आहे पहिरें मरहले में उन्हनि खे ही वैक्सीन लॻंदी उनखां पोइ जेके पीरसन आहिनि उन्हनि खे लॻंदी उनखां पोइ आम पब्लिक खे ही वैक्सीन लॻाई वेंदी हीअ त 5 लाख डोज़ तमामु घटि आहिनि ऐं हर माण्हू खे इहा वैक्सीन लॻणी आहे ऐं ॿुधायो पियो त हर माण्हू खे 2 वैक्सीन लॻंदियूं उन्हनि विच में कुझु गैप रखियो वियो आहे ऐं दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि खां बि हीअ वैक्सीन मार्च ताईं जेका आहे उहा पाकिस्तान घुराइण जे लाइ रिथाबंदी करे पियो ऐं अहिड़ी रीति हीअ वैक्सीन जेका आहे माण्हुनि ताईं लॻंदी पहिरें ॿुधाए पियो त सरकारी सतह ते लॻंदी पर प्राइवेट लेवल ते बि कुझु कंपनियुनि सां मुआहिदा कया पिया वञनि ऐं हुकूमत उन्हनि खे इजाज़त ॾिए पई ऐं हू ॿुधाए पियो $6 खां $7 में हिकिड़ी वैक्सीन पवंदी सो उन हिसाब सां बि थिए पियो त जेके अफोर्ड कंदड़ माण्हू हूंदा उहे प्राइवेट लेवल ते बि ही वैक्सीन लॻाए सघंदा उन सां गॾोगॾु स्पोर्ट्स जे हवाले सां मूंखे ॿुधाईंदा हलूं त ॾखण अफ्रीका जी टीम 14 सालनि खां पोइ पाकिस्तान पहुतल आहे ऐं 26 तारीख़ खां पहिरीं टेस्ट मैच थिए पई कराची में ॾखण अफ्रीका ऐं पाकिस्तान जे क्रिकेट टीमनि विच में पर उनखां पहिरियां जेका प्रैक्टिस मैच वारो जेको मरहलो आहे उहो हलंदड़ आहे कराची में ऐं उन दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते रोड रस्ता जेके बंदि कया विया आहिनि उन सबबु ट्रैफ़िक जी रवानी काफ़ी डिस्टर्ब थी आहे ऐं स्पेशली जेकॾहिं अव्हां जो गुज़र शाहराह फैसल तां थिए थो त यकीनन अव्हां काफ़ी डिस्टर्ब थिया हूंदा जीअं असीं थियूं पिया था सो ही अञा ताईं प्रैक्टिस पिया कनि ऐं 26 तारीख़ खां बाज़ाब्ता तौर ते पहिरें टेस्ट जी शुरूआति थींदी 2 टेस्ट मैचिस थींदा ॾखण अफ्रीका ऐं पाकिस्तान जी टीमुनि विच में ऐं उनखां पोइ जेके आहिनि 3 T20 मैचिस बि थींदा जेकी 11 फरवरी खां वेंदे 14 फरवरी ताईं शुरू थी जारी रहंदा ऐं उन सां गॾोगॾु मूंखे ॿुधाईंदा आहियूं त PSL जा जेके मैचिस आहिनि उन्हनि जी शुरूआति बि फरवरी महीने खां थी वेंदी ऐं 20 फरवरी खां ॿुधाए पियो वञे त PSL जी स्टार्ट थी वेंदी ऐं पहिरियों जेको मैच आहे उहो कोयटा ऐं कराची जे टीमुनि विच में थींदो सो ॿियूं बि खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं महिमाननि सां बि अव्हां जी कराईंदासीं मुलाक़ात पर अचूं था अॼु जी टॉप स्टोरीज़ ते टॉप स्टोरीज़ खां पोइ जेका असांजी अॼु जी महिमान शख़्सियत आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थींदी 2 महिमान शख़्सियतूं एज़ यूजुअल अॼु बि असां सां गॾु आहिनि सो उन्हनि सां कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ सेगमेंट आहिनि उहे बि असांजे प्रोग्राम जो अॼु बि हिसो हूंदा यकीनन अव्हांखे पसंदि ईंदा पर हिते अॼु वक़्तु थियो आहे हाणे टॉप स्टोरीज़ जो चीन पारां 31 जनवरी ताईं पाकिस्तान खे कोरोना वैक्सीन जा 5 लाख डोज़ ॾियण जो ऐलान पाकिस्तान वैक्सीन जे सिलसिले में दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि सां पिणु मुआहिदा करे वरिता वफ़ाक़ी हुकूमत 2 सालनि दौरान क़ौमी मालियाती इदारनि खां $4.5 खरब कर्ज़ वठण जो एतिराफ़ करे वरितो सेनेट जे इजलास दौरान अंदरूनी कर्ज़नि बाबति लिखत में जवाब जमा करायो वियो नाणे खाते वारे वज़ीर जो चवणु आहे त 2018 खां 2020 ताईं क़ौमी मालियाती इदारनि खां $4.5 खरब जा अंदरूनी कर्ज़ा वरिता विया गुज़िरियल 2 सालनि दौरान आलमी इदारनि खां बि $5 अरब जा कर्ज़ वठण जो एतिराफ़ पीपल्स पार्टी सरबराह बिलाल भुट्टो ज़रदारी लाड़काणे में इंडस्ट्रियल इस्टेट जो इफ़्तिताह करे छॾियो 124 एकड़नि ते ॿधल इंडस्ट्रियल इस्टेट में 94 इंडस्ट्रियल यूनिट लॻाया वेंदा इंडस्ट्रियल इस्टेट में 20,000 खां वधीक माण्हुनि खे रोज़गार मिली सघंदो 26 खां पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका जे क्रिकेट टीमनि विच में पहिरीं टेस्ट मैच शुरू थी रही आहे टेस्ट मैच खां अॻु प्रैक्टिस दौरान कराची जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता बंदि करण सबबु ट्रैफ़िक जी रवानी सख़्तु मुतासिर जी नाज़रीन टॉप स्टोरीज़ अव्हां ॾिठियूं ऐं उन हवाले सां काफ़ी अव्हांखे इंफॉर्मेशन मिली हूंदी ऐं हिते अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे उन लाइ रियो बिस्किट असां सां ताउन कयो आहे ऐं रियो बिस्किट दुनिया जो नंबर 1 बिस्किट तस्वर कयो वञे थो ऐं रियो हिकु नए अंदाज़ में ऐं मिनी रियो सां गॾु पाकिस्तान में हींअर मौजूदु आहे ऐं मिनी रियो
मज़ीद वधीक जेके आहिनि उहे 10 फ्लेवर जेके आहिनि उहे उन जा इंट्रोड्यूस कराया विया आहिनि, जंहिंमें चॉकलेट फ्लेवर आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिनी रियो बिस्किट जेका साइज़ आहे उहा बि जेका ख़ूबसूरत ऐं बहितर बणाई वई आहे ऐं हिन जी जेका क़ीमत आहे उहा बि ॾाढी रीज़नेबल रखी वई आहे त हर माण्हू ही ख़रीद करे सघे थो ऐं उन जी जेका क़ीमत आहे 5 खां 10 रुपया रखी वई आहे। सो उमेद त अव्हां ही बिस्किट टेस्ट कंदा ऐं यकीनन अव्हांखे पसंदि बि ईंदो। सो पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाइण खां पहिरियां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक शो, पर ब्रेक ते वञण खां पहिरियां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ब्रेक खां जॾहिं असीं वापसि ईंदासीं जेका महिमान शख़्सियत अॼु असांखे प्रोग्राम में जॉइन करे पई उन्हनि मुख़्तलिफ़ फील्ड में पाण मञायो आहे, डेवलपमेंट सेक्टर हुजे, हायर एजुकेशन कमीशन हुजे ऐं हिन वक़्तु हू हिकिड़ी यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि। तालीम जे मैदान में उन्हनि जो खोड़ सारियूं ख़िदमतूं आहिनि ऐं हिकिड़े नंढड़े इलाइक़े सां उन्हनि जो तालुक़ु आहे, पर अॼु जंहिं हू आला मक़ाम ते पहुता आहिनि पूरी जेका उन्हनि जी जर्नी रही आहे, सफ़र रहियो आहे, उन ते असीं उन्हनि सां कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे द मॉर्निंग ऑफ धरतीअ में चऊं था भलीकार ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे असल में त उन्हनि जो तालुक़ु ॾिठो वञे त सिंध जे इंतिहाई पुठिते पियल इलाइक़े सां आहे, पर उन्हनि जी जेका स्ट्रगल आहे उहा काफ़ी उत्साहींदड़ आहे ऐं पाण उन स्कूल मां पढ़ी करे अॼु हिकिड़े आला उहिदे ते पहुता आहिनि जिन खे अॼुकल्ह जेको जॾहिं प्राइवेट सेक्टर आम थी वियो आहे, एजुकेशन में प्राइवेट स्कूल आम थी विया आहिनि त पीला स्कूल जे नाले सां चयो वञे थो, पर ॾिठो वञे त माज़ी में इहे जेके पीला स्कूल अॼु सॼा वञनि था उन्हनि जा जेके पढ़ियल माण्हू आहिनि अॼु बि न रुगो पाकिस्तान पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हू अहम उहिदनि ते पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत आहे उन जे हवाले सां बि अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हू मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में पोइ सरकारी या प्राइवेट उन्हनि में अहम उहिदनि ते रहिया आहिनि। प्लानिंग खातो जेको आहे उन में अहम उहिदे ते रहिया, उनखां सवाइ एक्शन एड इंटरनेशनल जा प्रोग्राम मैनेजर रहिया, उनखां सवाइ ताज़ो ई हू हायर एजुकेशन कमीशन में मेंबर हुआ ऐं अॼुकल्ह पाण ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा वाइस चांसलर आहिनि। सो यकीनन अव्हां सम्झी विया हूंदा त ज़िक्र करियो आहे साईं फ़तेह मरी साहिब जो, अॼु उहे असांजा महिमान आहिनि, उन्हनि सां असीं कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, उन्हनि जे पूरी जेका हीअ जर्नी आहे उन जे हवाले सां ऐं जेका उन्हनि खे नई ज़िम्मेवारी मिली आहे उन जे हवाले सां। तमामु घणी महिरबानी मरी साहिब असांखे टाइम ॾिनो। सभु तव्हांजी महिरबानी। कीअं पियो लॻे असांजे प्रोग्राम में अची करे? असां मूंखे शुरू खां वठी मॉर्निंग शो वणंदा आहिनि ऐं सुबुह जो उथी माण्हू नाश्ते जे टाइम ते, चांहि जे टाइम ते ऐं ख़ासि तौर ते सैटरडे संडे ते ऐं कोशिशि कंदो आहियां मॉर्निंग शो ॾिसां, उहो वधीक प्लेज़ेंट आहिनि ऐं उन में वधीक लाइट मूड में ऐं एक्चुअल लाइफ जूं ॻाल्हियूं थियनि जंहिंमें घणो करे को बनावट कोन्हे, को वधाउ कोन्हे ऐं जेके फीलिंग्स आहिनि, रिफ्लेक्शन्स आहिनि उहे अचनि थियूं, त उनजे करे मूंखे धरती टीवी जो मॉर्निंग शो इन तरीक़े सां पसंदि आहे ऐं जॾहिं बि खोलींदा आहिनि उनखे ॾिसंदा आहियूं। वॾी महिरबानी, इहा मुंहिंजी मोहबत आहे। अच्छा, जेकॾहिं शुरूआति हितां खां ई कजे, मुंहिंजे ज़हन में आयो सुवालु, कुझु ॿिया बि थींदा, जॾहिं असां नंढा हूंदा आहियूं पढ़ंदा आहियूं त घर वारा बि सुवाल कंदा आहिनि, कॾहिं अक्सर उस्ताद बि सुवाल कंदा आहिनि, ॿिया मिट माइट त वॾो थी अव्हां छा थींदव, माण्हू जो पंहिंजो बि हिकिड़ी ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि ॿाराणियूं, ज़ाहिर आहे ॿाराणी ज़िंदगी। अव्हां कॾहिं इहो सोचो त एॾे हिकिड़े सुठे क़दीमी इदारे जा अव्हां वाइस चांसलर बि थींदा या जीअं हायर एजुकेशन कमीशन में रहिया, प्लानिंग वारे खाते में अहम उहिदनि ते रहिया, इहो कॾहिं सोचो? इतफ़ाक़ सां आउं जिन शयुनि खे आइडलाइज़ कंदो हुउसि उन्हनि सभिनी पोज़ीशन्स ते ऐं मूंखे उहो मौक़ो मिलियो त उन पोज़ीशन्स ते वञा ऐं जॾहिं असीं डेवलपमेंट सेक्टर में कमु कंदा हुआसीं या उन ते रिसर्च कंदा हुआसीं, जॾहिं मुंहिंजो कैरियर स्टार्ट कयो इंटरनेशनल वाटर मैनेजमेंट इंस्टीट्यूट खां, त मुंहिंजो ख़्यालु हो त जेके रीजनल ऑफिसिस आहिनि या जेका हेड ऑफिस आहे, नेशनल ऑफिस आहे, उन जेके सीनियर पोस्ट ते वञिजे। सही। ऐं मूंखे बिल्कुलु बि ज़हन में कोन हो उन वक़्तु त को आउं यूनिवर्सिटी टीचिंग छॾे एक्शन एड जॉइन कंदुसि, पर समहाउ एक्शन एड जो ऐं रीजनल हेड थियुसि सिंध ऐं बलोचिस्तान जो ऐं उन सिंध ऐं बलोचिस्तान में असां काफ़ी फंड रेज़िंग कई, काफ़ी नवां पार्टनर खोलियासीं, काफ़ी नयनि जाइनि ते कमु कयो, उहो हिकिड़ो ख़ूबसूरत एक्सपीरियंस हो। ऐं वरी जॾहिं एक्शन एड में हुजण जे दौरान ऐं असांजो घणो तालुक़ु पवंदो हो फेडरल गवर्नमेंट में इकनॉमिक अफेयर्स डिवीजन सां ऐं सूबाई हुकूमत में प्लानिंग एंड डेवलपमेंट डिवीजन सां, उन में चीफ इकनॉमिक्स जी ऑफिस में वञणु थींदो हो, एडिशनल चीफ सेक्रेटरी जी ऑफिस में वञणु थींदो हो, त मुंहिंजे ज़हन में ईंदो हो त हिननि ऑफिस में वञी कीअं इन ऑफिसिस खे बहितर करे सघे थो या कंट्रीब्यूट करे सघे थो। ऐं कुझु अरसे खां पोइ 2-4 साल उन में लॻा हूंदा या उन खां वधीक थोरो अरसो,
पर समहाउ मूंखे चीफ इकनॉमिस्ट जी ऑफिस में वेठुसि ऐं उते जॾहिं आउं वेठुसि त मूंखे ख़बर पई त जंहिं टेबल ते आउं वेहां थो उन टेबल ते आरे आखून साहब वेंदा ऐं जॾहिं आउं वियुसि त नओं ऑफिसर ईंदो आहे त गवर्नमेंट जी ऑफिस में हू चवंदा आहिनि तव्हांजो फर्नीचर चेंज कयूं तव्हांजे ऑफिस जो सेटअप चेंज कयूं त मूंखे चयूंसीं तव्हांजो फर्नीचर चेंज कयूं तव्हांजी चेयर टेबल ॿियो जेको बि चओ ऐं कहिड़ो तव्हांखे कहिड़े तरीक़े सां पसंदि आहे त मूं हुनखे चयो त यार जेके शयूं चेंज करणियूं आहिनि पर हीअ टेबल चेंज न कयो ऐं टेबल ते मूं हुन ते हिकिड़ी पटी लॻाई यूज़ बाय आरे आखून तमामु वॾी शख़्सियत हो सिंध जो सेक्रेटरी फाइनेंस रहियो सिंध जो एडिशनल चीफ सेक्रेटरी रहियो उन खां सवाइ SBDC उन ठाही स्टेट बैंक में काफ़ी हुनजी कंट्रीब्यूशन हुई फेडरल सेक्रेटरी EAD रहियो पर हुनजी ऐं ही सिंध रीजनल प्लान ऑर्गेनाइज़ेशन हुन ठाही ऐं सिंध जी रीजनल प्लानिंग ते विलेज सेटलमेंट सर्वे हुन कराई त कहिड़नि ॻोठनि में स्कूल ठाहिजनि किथे बिजली न आहे त उते बिजली ॾिजे केतिरनि घरनि ते जेकॾहिं ॻोठु आहे त उनखे बिजली जी लाइ क्वालिफाई कंदो त उन पोज़ीशन ते बि समाओ मूंखे मौक़ो मिलियो त आउं वञा ऐं वरी यूनिवर्सिटी में जॾहिं हूंदा हुआसीं त हिकिड़ो दफ़ो आउं वियुसि पाइड में इस्लामाबाद में सेमेस्टर करणु त आउं हायर एजुकेशन कमीशन जे उन वक़्तु यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन हुई उन्हनि जे हुन में रहियो न हायर एजुकेशन कमीशन थी चुकी हुई गेस्ट हाउस में त आउं सोचींदो हुउसि केॾो ख़ूबसूरत छो त हुनजो ॿाहिरि लॉन ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं आउं सोचींदो हुउसि हिते अची जॉब कजे वरी इतफ़ाक़ सां आउं उते वञी मेंबर थियुसि उते उन इदारे जो हेड एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर थियुसि उते असां हिकिड़ी एजुकेशन टेस्टिंग काउंसिल ठाही त उनजो फाउंडिंग CEO थियुसि त समाओ जेको माण्हू जी दिलि में अचे थो आउं सम्झंदो जेकॾहिं दिलि में अचे थी ॻाल्हि त अलाह साईं शायदि उहा ॿुधी थो वठे हाणे जेकॾहिं हिते आऊं अव्हां खां इहो सुवालु कयां तव्हांजे लाइ इहे बि ख़बरूं छपियूं अख़बारुनि में त लियारी यूनिवर्सिटी में अव्हांखे मुक़ररु कयो वियो आहे मुंहिंजे ख़्याल या थी वियो आहे पर अव्हां उन्हनि जी बजाय टंडो जाम ज़रिए यूनिवर्सिटी जी चूंड कई हिकिड़ो त असांजो मुंहिंजो बैकग्राउंड एग्रीकल्चर जो आहे मुंहिंजी एजुकेशन बि एग्रीकल्चर जी आहे ऐं असांजी फैमिली मिट माइट उनजो तालुक़ु ज़रायत सां आहे त आउं सम्झंदो हिकिड़ो नेचुरल अटैचमेंट बि आहे ऐं ॿियो हिकिड़ो वॾो इदारो ऐं प्रॉपरली एस्टेब्लिश इदारो आहे उन इदारे खे लीडरशिप जी ज़रूरत हुई मूंखे लॻो त आउं शायदि उन में वञी पंहिंजो किरदारु हिन स्टेज ते जिते फाइनेंशियल क्राइसिस आहिनि यूनिवर्सिटी में ऐं यूनिवर्सिटी में थोरा घणा ॿिया मसइला आहिनि उन में पंहिंजो बहितर किरदारु अदा करे सघां थो इहो हो शायदि टी ॻाल्हि जेका सवेर तव्हां कई त माण्हू जी दिलि में जेका ॻाल्हि ईंदी आहे त को उहा घड़ी अहिड़ी हूंदी आहे जंहिंमें अलाह साईं शायदि उहा दुआ क़बूल कंदो आहे त मुंहिंजे ज़हन में हो त टंडेजाम जो VC कॾहिं न कॾहिं थींदुसि त उहा बि शायदि थियो अथऊं टंडेजाम में ऐं पर लियारी मूंखे इक्वली मुंहिंजे दिलि जे क़रीब आहे ऐं ज़ाहिर आहे कराची जो इदारो आहे ऐं पंहिंजो इदारो आहे हुन में वञणु घुरिजे जॾहिं मुंहिंजी अपॉइंटमेंट थी त उन वक़्तु आउं इक्वली इंट्रस्टेड हुउसि त आउं लियारी में वञा पर उन वक़्तु छाकाणि त हायर एजुकेशन कमीशन में मूं वटि एडिशनल चार्ज हुई एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी ऐं उते दोस्तनि जो ख़्यालु हो त हिन स्टेज ते लीडरशिप जो गैप थींदो जेकॾहिं आउं हेॾां थो अचां ऐं ॿियो सिंध जे VCs बि चयो त तव्हां उते आयो जेसीं ताईं को ॿियो दोस्त उते वञे ऐं उन तरीक़े सां उन शइ खे पंहिंजो गैप खे कवर करे तेसीं तव्हां उते कंटिन्यू कयो त मूं जी CM साहिब खे रिक्वेस्ट कई ऐं ही वॉज़ वेरी काइंड टू एक्सेप्ट माई रिक्वेस्ट मूंखे ऐं वरी नोटिफिकेशन जेको कढियूं जेको मुंहिंजो अपॉइंटमेंट जो ऑर्डर हो उहो विथड्रॉ थियो जॾहिं उन ते बि लिखियूं त ऑन हिज ओन रिक्वेस्ट मुंहिंजी इहा महिरबानी अथनि अच्छा असांखे हूं त जीअं हसन दर्सियूं सुठियूं न सारी सिंध पीरीअ जो पाचो सॼी सिंध असांजी पंहिंजी आहे पर जीअं मुंहिंजो तालुक़ु खिपरे सां मुंहिंजो भिट पार्टी सां हिकिड़ो इहा बि ख़ुशी असांखे थी ज़ाहिर आहे अलाह साईं मूंखे अञा कामयाबी ॾियूं ॿियो जेके जुमाणी साहिबु आहिनि उन्हनि जो तालुक़ु बि खिपरे सां आहे उनजे लाइ बि नाला हलिया पिया सिंध यूनिवर्सिटी जे लाइ बि हलियो पिए ऐं इस्लामाबाद में शायदि ऑलरेडी हिकिड़ी यूनिवर्सिटी वग़ैरह आहे उते उहे ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया वरी अव्हां जी ख़बर पई त ख़ुशी थी अच्छा अचूं था हाणे इन ॻाल्हि ते जेके टंडो जाम ज़रई यूनिवर्सिटी आहे उनजे हवाले सां एज़ ए न्यू वाइस चांसलर अव्हां जा छा ड्रीम या गोल्स वग़ैरह आहिनि त उते छा अव्हां करणु चाहियो था हिकिड़ो त आउं सम्झां थो त मेन गोल जेको तालीम इदारनि जो हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त उन तालीम इदारे में असीं एजुकेशन बहितर कयूं एजुकेशन जी क्वालिटी बहितर कयूं जीअं माण्हू जेको ॿारु अचे थो पेरेंट पंहिंजो ॿारु यूनिवर्सिटी में मोकिले थो त उहो इन ख़्याल सां मोकिले त इहो ॿारु असांजो पढ़ी ऐं बहितर ज़िंदगी गुज़ारींदो उनजे करे उन्हनि जी आमदनी वधंदी उहो सोसाइटी में हिकिड़ो बहितर किरदारु अदा कंदो पंहिंजी ज़िंदगी पंहिंजो मुस्तक़बिल बहितर कंदो त फैमिली जेके आहिनि पेरेंट आहिनि पंहिंजे ॿार खे 3-4 सालनि लाइ 5 सालनि लाइ जेतिरो बरसो उहो पढ़े थो उहो असांजी यूनिवर्सिटी जे हवाले था कनि त उन में क्वालिटी ऑफ एजुकेशन पहिरीं प्रायोरिटी आहे जेको उहो सर्टिफिकेट खणी वञे उन सर्टिफिकेट जी वैल्यू हुजे सर्टिफिकेट रुॻो कागज़ जो पनो कोन्हे ज़ाहिर टुकड़ो कोन्हे पर उनजी हिकिड़ी माना आहे उन माना खे सही तरीक़े सां ॾिसे त हिकिड़ी त प्रायोरिटी मुंहिंजे ज़हन में इहा आहे त उन में ज़री यूनिवर्सिटी जनरली प्रोफेशनल एजुकेशन आहे एग्रीकल्चर आहे इंजीनियरिंग आहे वेटनरी आहे उनजी एजुकेशन आउं सम्झां थो रिलेटिवली का ख़राबु कोन्हे ठीकु आहे पर उनखे अञा वधीक बहितर करे सघे थो हिकिड़ो त फोकस इहो आहे
ॿियो छाकाणि त एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे, असांजो सूबो एग्रन इकॉनमी आहे, त असांजे सूबे खे जेके माण्हुनि जी एक्सपेक्टेशन आहे असांजी यूनिवर्सिटी मां त उहा इहा आहे त एग्रीकल्चर खे असीं बहितर कयूं, ट्रांसफॉर्म कयूं। उन में जेको मुंहिंजो शुरूआती मीटिंग्स छो त मूंखे अञा 2 हफ़्ता थिया आहिनि, पर शुरूआती मीटिंग्स जेके मुंहिंजियूं फैकल्टी सां, टीचर्स सां ऐं असांजे रिसर्चर्स सां थियूं आहिनि, उन में मूंखे इहो महसूसु थियो आहे त यूनिवर्सिटी वटि हिकिड़ो पोटेंशियल आहे ऐं कैपेसिटी आहे त उहा एग्रीकल्चर खे ट्रांसफॉर्म करे। मिसाल जे तौर ते असां जेके सीड्स आहिनि ऐं क्रॉप यील्ड्स आहिनि उनखे बहितर करे सघिजे थो जेकॾहिं असीं पंहिंजूं वैराइटीज़ इम्प्रूव कयूं। तव्हांखे यादि हूंदो असीं नंढा हूंदा हुआसीं, तव्हां मूंखां ज़ाहिर यंग आहियो, पर नंढे हूंदे असां वटि जेकॾहिं कंहिं हारी जो कणिक जो एकड़ 25 मण लहंदो, सम्झो वेंदो त हिन जी चौकड़ी 100 मण लथी आहे, हिन तमामु वॾो कमाल कयो आहे। ऐं उहो ख़रार वारो जो कंसेप्ट हूंदो त एकड़ मां ख़रार निकिरे, ऐं ख़रार कोन निकिरंदो, माण्हू 15, 18, 20 मण खणंदा। ऐं पर टनजाम में 2 जिन्सूं पैदा थियूं, हिकिड़ी उनखे टनजाम 83 चवंदा आहिनि, उहा 90 ॾींहंनि में मैच्योर थींदी आहे। ॿी TD1 जेका 110, 115, 120 ॾींहंनि में थींदी आहे। पर इन ॿिन्ही जे करे जे क्रॉप यील्ड आहे उहो TD1 लाइ त ख़्यालु इहो आहे त 85 मण एकड़ मां निकिरी सघे थो। पर आन एवरेज असां वटि असांजे ॻोठ में, असांजे इलाइक़े में, असांजा पाड़ेसरी मिट माइट असीं पाण सम्झो 40, 45, 50 मण कणिक असीं आराम सां खणूं था। त यील्ड जेका डबल थी आहे, तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़े दौर में अमेरिका खां पाकिस्तान इमदाद वठंदो त कणिक जी सूरत में वठंदो, PL480 में या ALP में। हाणे घणे हद ताईं असीं कणिक, गुज़िरियल साल थोरो क्राइसिस थियो, पर उहो बि एक्सपोर्ट थियण जे करे लीगल या इलीगल एक्सपोर्ट थियो, पर कणिक में सेल्फ सफिशिएंट थिया आहियूं। त आउं सम्झंदो इहे जेके वैराइटीज़ आहिनि काटन जी, काटन 20 मण खां वधीक चौकड़ी, 5-7 मण खां वधीक एकड़ कोन लहंदो। हाणे खिपरे में ई मूं हिकिड़े दोस्त जी पोस्ट ॾिठी कुझु ॾींहं अॻु में, ऐं सम्झंदो ख़बर न आहे केतिरी उहा सही आहे, पर उन माण्हू जो क्लेम आहे त मूं 104 मण एकड़ मां कढिया आहिनि। जेको 8 मण खणण वारो 104 मण, इहा वैराइटी इम्प्रूव थी सघे थी। उन खां पोइ ॿियूं आहिनि असां वटि राइस जी वैराइटी आहे, राइस में मेन क्रॉप आहे, ऐं दुनिया जा ॿिया मुल्क साल में 3 दफ़ा खणनि था, असां हिकिड़ो दफ़ो था खणूं, ऐं उन में पाणी असांखे तमामु घणो ॾियणो थो पए, त उन जी वैराइटी खे बहितर करे सघिजे थो। मिर्चनि जी, मिर्च असांजे इलाइक़े में कुंडरी में तव्हांखे ख़बर आहे त वॾी मंडी आहे, एशिया जी वॾी मंडी आहे, ऐं पाकिस्तान सॼे में वधि में वधि मिर्च जेको आहे न उहो सिंध थो प्रोड्यूस करे, त उन जी वैराइटी बहितर करे सघिजे थी। हिकु अधु वैराइटी अॻु में ठही बि आहे, पर उनखे वधीक बहितर करे सघिजे थो। लाइव स्टॉक साइड ते ॾिसंदो त असां वटि हिकिड़ी थींदी आहे, ठटे साइड ते आहे, रेड सिंधी काओ, उन चवंदा आहिनि गाड़ी ठगी, मलीरी ठगी या गाड़ी ठगी। अच्छा, उहा हितां खां 60s में 70s में जॾहिं इहे PL480 जा प्रोजेक्ट हुआ या इंटरनेशनल कोलेबोरेशन्स हुयूं, त हितां खां इहो नसुल ब्राज़ील वियो, हितां खां इहो नसुल रशिया वियो। ब्राज़ील में हाणे रिपोर्टेड आहे, उहो हुनखे कंफर्म कबो, पर माण्हुनि जो चवणु आहे त उते असांजी रेड सिंधी काओ साॻियो नसुल विदाउट एनी मॉडिफिकेशन, सिर्फ़ु उन जी थोरी घणी हुननि इम्प्रूवमेंट कई हूंदी, उनजी फीड मैनेजमेंट बहितर कई हूंदी, उनजी डिज़ीज़ जी मैनेजमेंट बहितर कई हूंदी, पर उहा उते 32 लीटर 30 लीटर ऑन एवरेज पर डे ॾिए थी। ऐं जॾहिं असां वटि 7-8 लीटर खां वधीक कोन ईंदी हूंदी, त हाणे इन जी यील्ड खे इम्प्रूव करे सघिजे थो। ऐं ॿी थरी काओ आहे असां वटि जेका ग्रे कलर जी थींदी आहे, वॾनि सिंगनि वारी, उहा इंडिया में माण्हू जो चवणु आहे त 20 लीटर खां वधीक थो ॾिए। असां वटि थरी माण्हू वीचारा, ऐं नथो सम्झां त कोई 4-5 लीटर खां वधीक खणंदा हूंदा, त उन जी ब्रीड खे इम्प्रूव करे सघे थो। त यूनिवर्सिटी में हिकिड़ो त क्वालिटी ऑफ एजुकेशन जो पोटेंशियल आहे, ॿियो असां वटि 60% PhD आहिनि। PhD माना उहे रिसर्च कंदा, त उन्हनि खे बि जेकॾहिं रिसोर्सिस ॾिजनि, वसीला ॾिजनि, गवर्नमेंट उन्हनि खे मदद करे सही डायरेक्शन ते लॻायूं, त उहे माण्हू गॾिजी इहे जेकॾहिं क्रॉप्स यील्ड्स ऐं लाइव स्टॉक एनिमल्स यील्ड्स बहितर कनि, त आउं सिंधी एग्रीकल्चर खे काफ़ी बहितर करे सघंदो आहे। इन खां सवाइ टेक्नोलॉजी जी इंट्रोडक्शन आहे, ऐं उनखे बहितर करे सघूं था। हिकिड़ो ॿियो मुंहिंजे ज़हन में आइडिया हो त असां वटि तव्हां ॾिसंदो त जुने जे साहिब जे दौर खां वठी हर गवर्नमेंट कोशिशि कई आहे त हाउसिंग बहितर कयूं। जुने जे साहिब जे 5 नुकाती प्रोग्राम में ॻोठनि में घर ठाहिया हुआ, ऐं उनखां पोइ मोहतरमा पंहिंजे दौर में ॻोठनि में घर ठाहिया। वरी हींअर जॾहिं गवर्नमेंट पीपल्स पार्टी आई 2008 में, त बेनज़ीर हाउसिंग फाउंडेशन ठाहियूं, उन्हनि घर ठाहिया। इमरान ख़ान बची हिन करंट गवर्नमेंट उन्हनि वाइदो कयो आवाम सां त असीं 50 लाख घर ठाहींदासीं। त तव्हां ॾिसो त ॿहिराड़ियुनि में या इवन शहरनि में त चलो घर डिफरेंट तरीक़े जा था ठहनि, पर ॿहिराड़ियुनि में कखां घर था ठहनि, कचा घर आहिनि, ऐं उन वटि थूणियूं सिधियूं कोन्हनि, उनजी छित माना जेका लॻाईंदा आहिनि उहे बि सिधा कोन्हनि, उहे बि सेफ कोन्हनि। पोइ बरसाति 2 कलाक पवंदी आहे, घर 4 कलाक वसंदो आहे। सो उन में ऐं हीअ बांस जा लकड़ा आहिनि, असीं पंजाब खां खणी ईंदा आहियूं घणो करे, पतोकी में या नारोवाल में या ॿियनि जॻहियुनि थियनि था,
बांस हिते लॻायूं त ऐं सभु माण्हू जेकॾहिं सिंध में उनजो थोरो यील्ड बहितर आहे, उन में 3-4 लख रुपया एकड़ मां निकिरे थो। पर जेकॾहिं उहो बि न कनि एतिरो लॻाइनि जो पंहिंजा घर ठाहे वञनि त आउं सम्झां हाउसिंग जो वॾो मसइलो हल करे सघूं था। ओलिव थी सघे थो, काफ़ी आउं सम्झां एग्रीकल्चर जो पोटेंशियल आहे जेकॾहिं उन में महिनत कजे, कमु कजे। चवंदा आहिनि न सॉरी वञी ॻाल्हि, माहौल जो बि असरु हूंदो आहे त के शयूं हिते थी सघंदियूं आहिनि, के नथी सघूं, मतिलबु इहे जेके मां ॿुधाए पियो इहे हिते पॉसिबल आहे। छो त हीअ जेकॾहिं तव्हां ॾिसो न ओलिव जिते थिए थो उहो इलाइक़ो सर्द बि आहे, गरम बि आहे, ऐं असां वटि उहे सर्द गरम इलाइक़ा आहिनि। उनजे करे आउं सम्झां थो थोरी रिसर्च कजे त उहो थी सघे थो। बांस त पतोकी में लाहौर जे ॿाहिरि थिए थो, पतोकी बैराज ते ठहियल आहे। हाणे उहो लाहौर जी मौसम खां सिंधी मौसम खां फ़र्क़ु न आहे, ऐं इस्लामाबाद ऐं नॉर्दन एरियाज़ जी मौसम में फ़र्क़ु आहे, पर लाहौर जी मौसम में फ़र्क़ु कोन्हे। ग्रेप्स हिते टंडे बाग में ऐं या सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थियनि था, बहावलपुर में थियनि था। बहावलपुर खां हेठि जेको इलाइक़ो तव्हां सम्झो त वारियासो ऐं हेॾनि दरिया जो इलाइक़ो, उन में उहे इहा जेका विच आहे पटी आहे, उन सॼे में पंजाब में थिए थो। हिते मज़े सां थी सघे थो उन्हनि ते, ऐं जेके नथो थिए थोरी घणी तहक़ीक़ बि उनखे बहितर कबो। उन में जेकॾहिं वैराइटल इम्प्रूवमेंट आणणी आहे, उन में जेकॾहिं ॿी का शइ थोरी चेंज करणी आहे त उहा ई त रिसर्च आहे। जेकॾहिं ईअं डायरेक्टली थिए हा त पोइ त फार्मर जी लॻाए छॾींदा न। हिकिड़ो त टेक्नोलॉजी आहे, ॿियो रिसर्च आहे, इहा करणु घुरिजे। सही, पाण अञा वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, ख़ासि तौर ते फूड सिक्योरिटी जे हवाले सां। जेका हाणे ताज़ी रिपोर्ट आई पाकिस्तान जे हवाले सां, ॾाढी बांग्लादेश ऐं श्रीलंका, इंडिया असां खां मथे, असां वटि वरी सिंध में टिनी सूबनि विच में ख़बर बलोचिस्तान ऐं सिंध में ॿारनि जी गिरोथ न पई थिए या छा, त उहो जेको मसइलो आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं वाक़ई ज़रई मुल्क बि आहे उते इहा सूरत हाल छो आहे, ऐं मुंहिंजो माशाअल्लाह उन में काफ़ी तजुर्बो आहे, सो उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिया मामला बि हूंदा। सो नाज़रीन, ते वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हां खे भलीकार चऊं था, ऐं फतेह मरीज़ साहिबु अॼु असांजा महिमान आहिनि। सो खोड़ ॻाल्हियूं उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कयूं पिया, स्पेशली ज़राअत जे हवाले सां। जेके ज़राअत सां लाॻापियल दोस्त आहिनि उहे बि ॾिसंदा हूंदा त उन्हनि खे बि काफ़ी इंफॉर्मेशन बि मिलंदी। ॿियूं बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। फूड सिक्योरिटी ते पाण ॻाल्हायोसीं पिए, जेका नई रिपोर्ट आई मुंहिंजे ख़्याल 2 साल पहिरियां SLF में बि असां हुन ते हिकिड़ो सेशन पूरो कयोसीं, त ख़बर पई त श्रीलंका ऐं बांग्लादेश खां बि असांजी सूरत हाल जेका आहे ॾाढी ख़राबु आहे, ऐं हिते ॿारनि जी ग्रोथ नथी थी सघे प्रॉपर ग़िज़ा न मिलण जे करे। असां हिकिड़ो त जेके शहरनि में जेके शयूं खाऊं था, असांखे लॻे थो त न हीअ असां खाऊं था, पर एक्चुअल माना उहा असांखे मिले कोन थी, ॿारनि जी बि ग्रोथ कोन थी थिए, वॾनि जी बि न थिए। इहो छा मसइलो आहे, हिनखे कीअं हल करे सघिजे थो? जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे, फूड सिक्योरिटी असांजो मसइलो रहियो आहे, ऐं उन में ख़ासि तौर ते जेका मेल नरिशमेंट जी ॻाल्हि कई आहे, तव्हां ॿारनि जी ॻाल्हि कई आहे, उहे जेके तव्हां ॾिसंदो त शुरू खां वठी स्टंटिंग ऐं वेस्टिंग जूं जेके नंबर्स आहिनि उहे हाई आहिनि पाकिस्तान में, ऐं उहे पंजाब में बि हाई आहिनि, सिंध में बि हाई आहिनि, बलूचिस्तान में। सिंध ऐं बलूचिस्तान जा थोरा नंबर वधीक आहिनि, ऐं पंजाब ऐं KP जा थोरा बहितर आहिनि। पर मिसाल जेकॾहिं सिंध में 48 सैकड़ो ॿार मेल नरिश्ड आहिनि त पंजाब में 46 सैकड़ो आहिनि, को वॾो फ़र्क़ु कोन्हे। ऐं उनजो असां घणा सबब आहिनि। हिकिड़ो सबबु त मुख्य तरह सां इहो आहे त असां वटि शायदि ॿारनि में गुरबत आहे ऐं अवेयरनेस न हुजणु आहे। उनजे करे असांजो ॿारु स्टंटिंग उनखे चवंदा आहिनि त तव्हां उमिरि सां गॾु उनजो कदु न वधे, ऐं जेकॾहिं उमिरि सां गॾु उनजो कदु न वधंदो त उहो ॿारु सोसाइटी में उन तरीक़े सां, छो त मेल नरिश्ड हूंदो त अॻिते हली लेबर फोर्स जो हिसो थींदो त उन तरीक़े सां परफॉर्म न करे सघंदो, उनजूं माइंड जूं सभु फैकल्टियूं ओपन न थींदियूं। ॿिया ॿार उहे आहिनि जंहिंजी उमिरि सां गॾु वज़न नथो वधे, जंहिंखे वेस्टिंग चवंदा आहियूं, ऐं वेस्टिंग जो बि नंबर असां वटि 18% आहे। अफ्रीका में जॾहिं इहे नंबर थींदा हुआ त माण्हू चवंदा हुआ इमरजेंसी डिक्लेयर कयो, ऐं छो त नंबर तमामु घणो वधी वियो आहे। हाणे तव्हां जॾहिं स्टंटिंग जी ॻाल्हि कयो त हाणे माना हर घर में जेकॾहिं 2 ॿार आहिनि त ॿिनि मां हिकिड़ो ॿारु स्टंटिंग जो शिकार आहे। जेकॾहिं चलो असांजे घरनि में न हूंदो, जेके शहरनि में रहनि था या जेके थोरा घणा मिडिल क्लास जा माण्हू आहिनि, त उनजो मक़सदु इहो आहे त ॿारहाड़ी में जंहिं ॿार आहिनि, जंहिंजा 2 ॿार आहिनि, उहे ॿई स्टंटिंग जो शिकार आहिनि। इहो तमामु वॾो नंबर आहे। उनजा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। हिकिड़ो त खुराक जी कमी उनजो सबबु थी सघे थो। ॿियो असां वटि ॿारहाड़ियुनि में पीअण जो पाणी ऐं ड्रेनेज जो न हुजणु, उनजे करे ॿारु जेको खुराक खाए थो उनखे हज़म नथो करे सघे, उहो मुंहिंजो मसइलो आहे। ॿियो अर्ली मैरिजिस आहिनि, उनजे करे बि ज़ाहिर आहे जेका वालदा आहे उनजी पंहिंजी सिहत सुठी कोन्हे, उहो उनजो आहे। बर्थ स्पेसिंग न हुजणु आहे, उहो उनजो सबबु आहे। त मुख़्तलिफ़ उनजा सबब आहिनि। पर आउं सम्झां थो त असांखे ऐं गवर्नमेंट हींअर हिकिड़ो
वॾो प्रोग्राम नेशनली शुरू कयो आहे ऐं सिंध गवर्नमेंट खां वधीक ऐं सिंध वॾे पैमाने ते शुरू कयो आहे जंहिंमें उहे चवंदा त न्यूट्रिशन खे बहितर कयूं पर इन में अवेयरनेस जो बि किरदारु थींदो इन में फूड जी प्रोडक्शन जो बि थींदो ऐं फूड बि असीं छा था कयूं त कणिक पैदा करे मानी पचाए ॿार खे खाराए था छॾियूं असीं सम्झूं था त ॿार जी ज़रूरत पूरी थी पर फूड जी जेका रिक्वायरमेंट आहे ग़िज़ा जी रिक्वायरमेंट आहे कंप्लीट ग़िज़ा जी त उन में हुनखे मिनरल्स खपनि उनखे कार्बोहाइड्रेट्स बि खपनि उनखे ॿिया जेके ट्रेस एलिमेंट्स आहिनि उहे बि खपनि उनखे प्रोटीन खपे प्रोटीन चलो वेजिटेबल्स मां ईंदो पर एनिमल प्रोटीन खपे खीर मां गोश्त त असांजे ॿारनि जी जेका गुरबत आहे त ऐं सम्झो साल में जॾहिं उज़वी थींदी हूंदी तॾहिं खाईंदा हूंदा या ॻोठनि में शादी थींदी तॾहिं खाईंदा हूंदा त इन्हनि सभिनी शयुनि खे ज़रूरत आहे एड्रेस करण जी ऐं उनजो अवेयरनेस ऐं गुरबत जो ख़ात्मो ऐं ॿाहिरां में पैदावार जी बहितरी ऐं मल्टी क्रॉपिंग या जंहिंखे इंटीग्रेटेड फार्मिंग चइजे उहो इन क़िस्म जो हल थी सघे। अच्छा उते ई हिकिड़ा जेके माहिर वेठा हुआ उन्हनि खे जॾहिं मूं ॿुधो सेशन उन्हनि चयो त बांग्लादेश में श्रीलंका जी सूरत हाल छो बहितर आहे हिकिड़ो त उहो पंहिंजे घर में कंहिं न कंहिं फ्रूट जो उते वण लॻाइनि था उन्हनि जे मच्छी जो तलाउ बि उते आहे ऐं घर में को न को ढोर पालीनि था माना खीर बि कुकड़ियूं बि आहिनि अंडो बि जेको अॻे असांजे ॿाराणियुनि में हूंदो हो अंब ॿेर खजी कुझु न कुझु असां पटे माना ईअं ई खाई छॾियोसीं तव्हांखे का न का शइ मिलंदी रहंदी हुई अॼुकल्ह सिंध में तव्हां बि ॾिठो हूंदो त इन शइ जी बि खोड़ थी वई आहे ढोर ढगा बि घटि ज़ाहिर आहे फसल बि घटि ऐं मच्छी या इहे वण या जेके फ्रूट सीज़नल फ्रूट्स आहिनि पोखे सघजनि था ॿनियूं बि आहिनि पर उहो बि असां नथा कयूं इहो त असांजो माण्हू जेकॾहिं चाहिनि त हर शइ थी सघे कुझु माण्हुनि जी तव्हां ॾिसंदो न अॻु में असां चवंदा हुआ मच्छी मानी जहिड़ो आहे त माना हर जाइ ते छो त असां वटि हिन एरिया में त ढोरा डंडूं एतिरी तइदाद में हुयूं रुॻो सांगड़ में ॾिसंदो त 100 खनि डंडूं आहिनि नारा केनाल माना मुंड जमड़ा खां वठी उमरकोट ताईं इन सॼे इलाइक़े में एतिरियूं डंडूं आहिनि त मच्छी मानी वारा माण्हू हूंदा हाणे उहो मच्छी घटिजी वई ऐं मच्छी जो रिवाज बि घटिजी वियो ऐं माण्हुनि जो लाइफ स्टाइल बि चेंज थियो आहे ऐं उन में माण्हुनि जी अवेयरनेस शायदि घटी आहे माण्हुनि खे इहो अहसासु कोन्हे त असांजो ॿारु जंहिं कदु नथो करे त उनजो को सबबु आहे उनजे लाइ को ख़्यालु कजे ऐं सॼी सोसाइटी में चेंज आणणी पवंदी बुनियादी तरह सां तइलीम चेंज आणणी पवंदी असां वटि तइलीम तव्हां शुरू में ज़िक्र कयो त पीला स्कूल आहिनि त पीला स्कूल अॻु में काफ़ी इफेक्टिव आहे ऐं विच में गवर्नमेंट जी फंडिंग घटि हुजण जे करे या ॿियनि सबबनि जे करे पीलनि स्कूलनि जी जेका उहा अहमियत हुई उहा घटिजी वई ख़तमु थी वई पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स थियूं टीचर्स जी पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स थियूं ऐं टीचर जी अहलियत उन तरीक़े सां न ॾिठी वई अॻु में लोकल रिक्रूटमेंट थींदी त उन में उन अहलियत खे ॾिठो वेंदो हो त इहे सभु मसइला गॾिजी इन में कंट्रीब्यूट था कनि श्रीलंका में तव्हां ॾिसंदो त जेका प्राइमरी लिटरेसी आहे उहा तमामु घणी आहे हर माण्हू उनजो औरत हुजे मर्द हुजे ख़ासि तौर ते माउ जो वॾो किरदारु आहे उहा जॾहिं तइलीम याफ़्ता कोन्हे त उनजो अंदाज़ो ई कोन्हे त मुंहिंजो ॿारु मेलनरिश्ड आहे ऐं बांग्लादेश में बि हुननि प्राइमरी हेल्थ खे ऐं तइलीम खे पॉपुलेशन ग्रोथ खे कंट्रोल कयो तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं पाकिस्तान ऐं बांग्लादेश गॾु आहे तॾहिं असांखे पैरेट लाइ 1 यूनिट लॻाइणो पियो त ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान चयो त न त हू पॉपुलेशन में घणा हुआ अच्छा हाणे बांग्लादेशी पाकिस्तान खां पॉपुलेशन घटि आहे ऐं हुननि पंहिंजी इहा जेका बर्थ स्पेसिंग कई या जेका पॉपुलेशन कंट्रोल कयो तइलीम ते फोकस कयो प्राइमरी हेल्थ ते फोकस कयो ऐं सम्झो पाकिस्तान खे बि इन्हनि सभिनी फैक्टर्स ते ऐं ख़ासि तौर ते सिंध खे बि उन्हनि सभिनी फैक्टर्स ते कमु करणो पवंदो सही अच्छा जेकॾहिं पाण वरी उन तालीम जी सूरत हाल ते अचूं त कीअं पियो लॻे त छो मतिलबु उन में बि असीं काफ़ी पुठिते आहियूं न इहे पीला स्कूल पंहिंजी जॻह ते हाणे हिकिड़ो टैक्सी ड्राइवर आहे रिक्शा ड्राइवर आहे उनजी बि ख़्वाहिश आहे त मुंहिंजो ॿारु भले 500 रुपया फीस हुजे पर प्राइवेट स्कूल में पढ़े हिकिड़ो त सरकारी इदारनि त जेको माण्हुनि जो वेसा ख़तमु थियो आहे उनखे कीअं पिया ॾिसो ऐं ॿी जेका इहा ओवरऑल तालीम जी सूरत हाल थी आहे ज़ाहिर इन्हनि स्कूलनि मंझां पढ़ी पोइ वरी वटि यूनिवर्सिटियुनि में उहे ई था अचनि न ॿार सरकारी यूनिवर्सिटियुनि में हा असां इहो चैलेंज आहे तव्हां ॾिसंदो त हिकिड़े दौर में सखर आहे बि आहे चयो त असीं जॾहिं एडमिशन अनाउंस था कयूं असांखे जेतिरियूं सीटूं भरणियूं आहिनि असां जॾहिं टेस्ट था कयूं त ओतिरा ॿार क्वालिफाई नथा कनि ओतिरा ॿार एडमिट नथा थियनि पोइ हुननि 0 सेमेस्टर शुरू कयो जेके कम्यूनिटी कॉलेजिस हुआ उनमें 6 महीननि लाइ ॿारनि खे पहिरियां पढ़ायूं जीअं उहो ॿार हुननि जी एडमिशन में क्वालिफाई कनि पोइ उन्हनि ॿारनि खे हुननि स्कॉलरशिप ॾिनी कराची आई बी बि इन तरीक़े सां कयो त टैलेंट हंट प्रोग्राम लम्स बि इन तरीक़े सां कयो त जीअं हू टैलेंट खे सही नमूने सां हंट करे सघनि त हाणे असां वटि जेके प्राइमरी एजुकेशन आहे उहा उन जेका गवर्नमेंट स्कूल्स आहिनि उन्हनि में काफ़ी इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे ऐं थोरी घणी हींअर गवर्नमेंट मॉनिटरिंग शुरू कई आहे टीचर्स जी रिक्रूटमेंट जेका थ्रू IBA या थ्रू टेस्टिंग सर्विस कई अथनि
उन में थोरी घणी इम्प्रूवमेंट आंदी आहे पर उन ते वधीक महिनत करणी पवंदी ऐं ॿिया वरी असां हिकिड़े दौर में चयो त एक्सेस बहितर करण लाइ असां जेके हाई स्कूल आहे उनखे हायर सेकेंडरी स्कूल कयूं ऐं फस्ट इंटर उते पढ़ायूं हाणे फस्ट इंटर लाइ जेके टीचर उते कोन्हे टीचिंग लैब कोन्हे रुॻे हुननि खे फस्ट इंटर में इनरोल करण सां मसइलो हल कोन थींदो ईअं साॻे नमूने सां जेके कॉलेजिस हुआ अॻे डिग्री कॉलेजिस थोरा हूंदा हुआ तव्हां ॾिसंदो त फस्ट इंटर कॉलेजिस त हुआ पर डिग्री कॉलेज गवर्नमेंट डिग्री कॉलेज सां गॾु हूंदो गवर्नमेंट डिग्री कॉलेज मीरपुर में हूंदो हर जॻह ते कोन हो हाणे असां उन कॉलेजिस खे मथे करे छॾियो पर उन कॉलेजिस में जेके रिक्वायर्ड फैकल्टी न हूंदी साइंस जो टीचर न हूंदो मैथ्स जो टीचर न हूंदो बायोलॉजी जो टीचर न हूंदो समाजी अभ्यास जो टीचर न हूंदो सोशल स्टडीज़ जो या इस्लामिक कल्चर जो त उहा एजुकेशन या उनजो लेबॉरेटरीज़ इन ते काफ़ी एक्सपेंडिचर जी ज़रूरत आहे उहे जेके न हूंदियूं त नेचुरली उन सां अफेक्ट थींदी ॿियो इहो त अॻ में तमामु थोरा ॿार ईंदा हुआ उनजे करे कॉलेजिस एतिरो बर्डन कोन हो ऐं छो त तइलीम एतिरी घणी कान हुई हाणे ज़ाहिर जंहिं रफ़्तार सां पॉपुलेशन वधी आहे जंहिं रफ़्तार सां माण्हुनि में अवेयरनेस वधी आहे माण्हू पंहिंजा ॿार पढ़णु था चाहिनि त उहो बर्डन बि आयो आहे उन बर्डन लाइ रिक्वायर्ड रिसोर्सिस असांखे एलोकेट करणा पवंदा ऐं सम्झो उहो उन ते ज़रूरु फोकस करणु घुरिजे सही अच्छा जीअं मां हायर एजुकेशन कमीशन में बि रहिया उते फंडिंग ऐं ॿिया मामला पंहिंजी जॻह ते पर जेकॾहिं मुंहिंजो ज़हन में सुवाल जॾहिं बि रैंकिंग जो ॼाड़ो ईंदो आहे मूं कुझु VCs ॿियनि खां बि पुछियो मोहम्मद अली शेख साहिबु हुजे या सहराई साहिबु कंदो चयो असां वटि ईअं हूंदो ॼण शाम ग़रीबा हूंदी आहे वारी त रैंकिंग में असांजी यूनिवर्सिटीज़ किथे बीठियूं आहिनि त उनजो वॾो सबबु छा था ॾिसो त माना असांजी का बि यूनिवर्सिटी उन टॉप रैंकिंग में कान थी अचे ऐं सम्झो इहो सभिनी VCs लाइ हिकिड़ो सीरियस क्वेश्चन आहे त असीं पंहिंजी एजुकेशन जी क्वालिटी खे कीअं बहितर कयूं जो असांजी रैंकिंग में रिकग्निशन थिए न फ़क़ति पाकिस्तान खां ॿाहिरि जा इदारा बि रैंकिंग था कनि ऐं उन में रैंकिंग करण जा 3, 4, 5 मेन पैरामीटर आहिनि हिकिड़ो त रैंकिंग जो पैरामीटर आहे त टीचर ऐं स्टाफ जो रेशो केतिरो आहे टीचर ऐं स्टूडेंट जो रेशो केतिरो आहे फॉरेन फैकल्टी ऐं फॉरेन फैकल्टी असां वटि केतिरी आहे PhD क्वालिफाइड फैकल्टी केतिरी आहे ऐं सिर्फ़ु PhD सभु कुझु न आहे PhD क्वालिफाइड जेकॾहिं फैकल्टी तव्हां वटि वधीक आहे ऐं उनजी रिसर्च प्रोडक्टिविटी घटि आहे त उनजो वरी मार्क्स घटि थियूं थियनि उनजे करे तव्हां जेकॾहिं हिकिड़ो माण्हू क्वालिफाइड आहे त उहो क्वालिफाइड माण्हू प्रोड्यूस छा थो करे मतिलबु उनजूं साइटेशन्स केतिरियूं उनजो H इंडेक्स केतिरो आहे उनजो इम्पैक्ट फैक्टर केतिरो आहे केतिरा पेपर उन पब्लिश कया त उन क़िस्म जो ऐं रिसर्च लाइ फंडिंग उन्हनि केतिरी आंदी इंटरनेशनल कोलेबोरेशन्स केतिरियूं कयूं ॿाहिरियां स्टूडेंट अॻे में असां वटि असीं जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं तॾहिं असां वटि अफ्रीकन मुल्कनि मां ऐं मिडल ईस्ट मां बांग्लादेश मां हिते स्टूडेंट ईंदा हुआ उहो बि रैंकिंग में काउंट था थियनि हाणे असांजे यूनिवर्सिटी में आउं नथो सम्झां त को घणो तइदादु मिडल ईस्ट मां या अफ्रीकन कंट्रीज़ मां या बांग्लादेश मां हिते ईंदो हुजे उनजो हिकिड़ो सबबु त हीअ जेके 10, 15, 20 साल असां वटि लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन रही टेररिज़म जी सूरत हाल रही उनजे करे जेको माण्हू ॿिए पासे डाइवर्ट थियो हाणे ईरान असांजो पाड़ेसरी मुल्क आहे ईरान जा वधि में वधि ॿार असां वटि अची सघनि था पर ईरान जा वधि में वधि ॿार मलेशिया था वञनि इंडिया था वञनि श्रीलंका था वञनि थाईलैंड था वञनि त इहो जेको ओवरऑल सिनेरियो आहे इन में आउं सम्झो त असांखे रैंकिंग जे क्वेश्चन खे ख़ासि तौर ते सिंध जी यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर्स खे सीरियसली ॾिसी उन ते कुझु न कुझु करिणो पवंदो जीअं पंहिंजी रैंकिंग बहितर कनि ख़ैर असां वटि सखर IB जी रैंकिंग बहितर आहे इक़रा यूनिवर्सिटी जी बहितर आहे कराची IB जी बहितर आहे पर ॿियनि यूनिवर्सिटियुनि खे बि उन सॼे प्रोसेस में पार्टिसिपेट करिणो पवंदो जो असां उहो शाम ग़रीबा त न थिए ऐं असांजा जेके कुझु इदारा अहिड़ा आहिनि जेके आहिनि मदर इंस्टीट्यूट पर उहे जेके आहिनि तकरारनि जे हिसाब सां काफ़ी पाण सिंध यूनिवर्सिटी जो ई ज़िक्र था खणी वठूं त मुंहिंजे ख़्याल में को बि एतिरो उते कयो वियो आहे जीअं सिंधी अदबी बोर्ड ऐं ॿिया असांजा अहिड़ा इदारा आहिनि को बि जेको इज़त वारो माण्हू हूंदो चवंदो यार हिते न वञे जेकॾहिं वियसि उतां जॾहिं आउं मोटंदुसि त वॾा हिकिड़ा दास्तान थी वेंदा त इहो छो आहे ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी जो हाणे बि केस हले पियो थो हाणे त कलोड़ो साहिबु खणी मुंहिंजे ख़्याल वक़्तु आया आहिनि उहे न कलोड़ो साहिबु अॼु अपॉइंट थियो आहे रेगुलर वाइस चांसलर असांजी ख़्वाहिश आहे त कलोड़ो साहिबु यूनिवर्सिटी खे जेके इहे तव्हां इशूज़ चओ था या लोकल सियासत जे करे थो थिए या छा मतिलबु इहो आहे जो ॿियनि इदारनि में एतिरो कोन थो ॿुधण में अचे जेतिरो सिंध यूनिवर्सिटी हुजे शालतीफ़ यूनिवर्सिटी हुजे उते जेके इहे मामला थियनि था ऐं सम्झो हिकिड़ो सबबु इहो आहे त असांजी सोसाइटी इन्हनि इदारनि मां एक्सपेक्ट थी करे ऐं उनजे करे जंहिं इदारे में एक्सपेक्ट कंदी त उन इदारे ते हुनजी नज़र हूंदी ऐं उन इदारे में जेके नंढी बि का सरगर्मी जेका हुनखे पसंदि आहे या नापसंदि आहे उहा नोट थींदी ऐं ॿियनि इदारनि में उहा शायदि नोट न थींदी हुजे उनजे करे सिंध यूनिवर्सिटी लाइम लाइट में रही आहे ऐं ॿियो सिंध यूनिवर्सिटी छाकाणि त उनजा डिपार्टमेंट अहिड़ा आहिनि जंहिंमें उन क़िस्म जी तइलीम ऐं उन क़िस्म जी सरगर्मी थी थिए जो उन सां एक्टिविज़म जनम थी वठे राइट्स जूं ॻाल्हियूं थी थियनि ह्यूमन राइट्स जा डिपार्टमेंट हूंदा इंटरनेशनल रिलेशन्स जा डिपार्टमेंट पॉलिटिकल साइंस जा फिलासफ़ी जा त उते जेके अवेयर माइंड थियनि था ऐं पोइ उहे जेके समाज में नाइंसाफ़ी ॾिसनि था त ज़ाहिर आहे उन ते उन क़िस्म जी एक्टिविज़म कनि था ऐं इहे सभु शयूं ज़ाहिर आहे हेल्दी सोसाइटी जूं निशानियूं आहिनि
पर इदारनि खे डिसिप्लिन में आणणु, इदारनि खे पंहिंजे मक़सद ते फोकस कराइणु। त छो त सॼी इन जेकॾहिं सिहतमंद सरगर्मी में असीं पंहिंजे मक़सद तां हटी वियासीं, जेको मक़सद तइलीम जो आहे, तहक़ीक़ जो आहे, तरबियत जो आहे, सोशल ट्रांसफॉर्मेशन जो आहे, त पोइ असांजी एक्टिविज़म जो ओतिरो फ़ाइदो कोन थींदो। उनजे करे आउं सम्झंदो उन मक़सद ते फोकस करे जेकॾहिं असीं कयूं त सिंध यूनिवर्सिटी बि काफ़ी बहितर थी सघे थी। ऐं असां वटि पाकिस्तान में अहिड़ा एग्ज़ाम्पल आहिनि ऐं जंहिंमें असांजी यूनिवर्सिटियूं कुझु दौर में ख़राबु हालतुनि में रहियूं ऐं सिंध में बि अहिड़ा एग्ज़ाम्पल आहिनि, पर उनखे बहितर कयो वियो, को मसइलो कोन थियो। सखर IB जो मिसाल हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। सखर IB जी हिकिड़े दौर में कराची IB सां एफिलिएशन हूंदी। कराची IB फ़ैसिलो कयो त तव्हांजी क्वालिटी ख़राबु आहे, उनजे करे तव्हांखे असीं पंहिंजो नालो नथा ॾेई सघूं। उनजे करे हुननि एफिलिएशन सखर IB जी ख़तमु कई ऐं सखर IB पोइ सिंध यूनिवर्सिटी खां थोरो असुल एफिलिएशन वरिती शायदि, ऐं उनखां पोइ हिननि पंहिंजो चार्टर ठाहियो ऐं यूनिवर्सिटी ठाहियूं। पर तव्हां ॾिसो त जेको इदारो जंहिंखे चइजे त तव्हां नथा करे सघो, उनजे करे तव्हां डी रिकग्नाइज़ था कयूं, उहो इदारो हाणे सां कॉम्पीट पियो करे। ऐं हिन जो मलेशिया जो मिसाल आहे। मलेशिया में महातिर मोहम्मद खे लेट 70s में कढियो वियो हुकूमत मां। हीअ डिप्टी प्राइम मिनिस्टर हो या मिनिस्टर एजुकेशन हो, त तुंहिंजी परफॉर्मेंस ख़राबु आहे, तो ते करप्शन जूं चार्जिस आहिनि, उनजे करे तोखे हुकूमत मां कढी था छॾियूं, माना हुनखे हटायो वियो। उहो ई महातिर बाद में मलेशिया खे ट्रांसफॉर्म करे थो छॾे, त उनजे करे मेरेकल्स थियनि था। एक्चुअली हिकिड़ी सिचुएशन्स में थींदो आहे त माण्हू मुख़्तलिफ़ सबबनि जे करे मीडियोकर थी वेंदा आहिनि ऐं मीडियोकर माण्हू सोचींदो आहे तब्दीली इम्पॉसिबल आहे, जेके हालतूं इन में गुज़ारणो आहे, उनजे करे उहा स्ट्रगल ख़तमु थी वेंदी आहे। ऐं असांखे उहा स्ट्रगल ज़िंदा करणी आहे त तब्दीली पॉसिबल आहे ऐं बहितरी पॉसिबल आहे ऐं इदारा बहितर थी सघनि था। सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ी एक्सीलेंट इंस्टीट्यूशन पाकिस्तानी थी सघे थी, टंडोजाम एक्सीलेंट इंस्टीट्यूशन पाकिस्तानी थी सघे थी, खैरपुर थी सघे थी, सभु इदारा थी सघनि था। बहितरीन फैकल्टी आहे असां वटि, बहितरीन टीचर आहिनि ऐं स्टूडेंट असांजो तमामु घणो ज़हीन आहे। तव्हां ॾिसो जंहिं स्टूडेंट खे इन्हनि स्कूलनि मां खिपरे मां पाण पढ़िया आहियूं ऐं असांखे मौक़ो मिलियो त असां जिते वियासीं, ऐं नथो सुञाणा त को पाकिस्तान में ॿियनि खां असीं घटि हुआसीं। त अहिड़े तरीक़े सां एक्चुअली उन्हनि खे बहितर करे सघिजे थो। मूंखे त उमेद आहे त इदारा थोरे अरसे में बहितर थी वेंदा। सही। अच्छा, हाणे मूंखे अंदाज़ो न आहे त मुल्क जे ॿियनि सूबनि में छा सूरत हाल आहे, पर कराची ज़ाहिर असांजो कैपिटल आहे। उते जेकॾहिं वॾो शहर सिंध जो, उते ॾिसूं त हिते जेके बि वॾा प्राइवेट इदारा आहिनि, उते जेकॾहिं शारती यूनिवर्सिटी जी कोई डिग्री खणी अचे थो, सिंध यूनिवर्सिटी जी खणी अचे थो, ॿियनि जी, त उन्हनि खे हिकिड़ो त शक जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। ऐं ॿियो इहो माइंड सेट आहे छा उन्हनि खे उहा अहमियत ॾिनी वेंदी आहे जेका कराची जे कंहिं यूनिवर्सिटी मंझां पढ़ियल खे ॾिनी वञे? कुझु चवंदा आहिनि शहर दे लोग बि ज़ालिम सन, कुझु सानो मरण दा शौक़ ॾिसी कुझु डिस्क्रिमिनेशन थी सघे थी। हितां जो माइंड सेट हूंदो त उहा खैरपुर जो ॿार आहे त हुनखे छा ईंदो हूंदो, सखर जो ॿार आहे त हुनखे छा ईंदो हूंदो, कंदकोट जो आहे, खिपरे जो आहे, छाछरे जो आहे। ऐं कुझु मुमकिन आहे असांजे इदारनि में कोताहियूं बि हुजनि ऐं पर आउं सम्झंदो काफ़ी जाइनि ते छो त जॾहिं सिंध गवर्नमेंट हूंदो हुउसि त असां को 5-6 हज़ार माण्हू इंटरव्यू कया हुआ। उन में कराची यूनिवर्सिटी जा बि कयासीं, उन में दाऊद इंजीनियरिंग कॉलेज जा बि कयासीं, उन में NED जा बि कयासीं, मेहरान यूनिवर्सिटी जा बि कयासीं। त असांजो जेको सुठो ॿारु आहे उहो हितां जे सुठे ॿार सां कॉम्पीट करे सघे थो। जेको असांजो वीक ॿारु आहे उहो हितां जे वीक ॿार जे बराबरि आहे ऐं थोरो घणो फ़र्क़ु आहे जेको असांखे कंहिं तरीक़े सां असांखे एड्रेस करिणो पवंदो। सही। अच्छा, हाणे जेकॾहिं अचूं अव्हांजी निजी ज़िंदगीअ ते, त ॻोठु वञणु थिए थो भिट पार्टी वग़ैरह? बिल्कुलु थींदो आहे। केतिरे अरसे खां पोइ वञो या केतिरो हिकिड़ो वॾनि शहरनि में माण्हू रहे थो न, पोइ ॻोठनि सां घणनि माण्हुनि जो राब्तो कटिजी वेंदो आहे। कोविड दौरान मुंहिंजो घटि थियो आहे, ऐं सॼे साल में को 2-3 दफ़ा वियो आहियां। ऐं जेकॾहिं न त तव्हां कराची हुजण दौरान हैदराबाद हर हफ़्ते वेंदो हुउसि ऐं ॻोठु हर 15 ॾींहं 21 ॾींहं महीने ते वेंदो हुउसि। ॻोठ में असांजी थोरी घणी ज़मीनदारी बि आहे ऐं भाइर उते आहिनि, अमां उते आहे, त ॻोठु रेगुलरली पिया वेंदा आहियूं। मुंहिंजे ख़्याल प्रोफेशनल ॻाल्हियूं घणियूं थियूं, इहे बि ज़रूरु आहिनि। तव्हांजी हॉबीज़ वग़ैरह में पसंदि जेका तव्हांजी गैदरिंग, त अक्सर जेके दोस्त तव्हांजा आहिनि कुझु सर्किल में, असांजा बि आहिनि, ॾिसंदा रहंदा आहियूं ट्रैवलिंग, इहो त घणो आहे। त ॿियो जेके हिकिड़ो त मूंखे टूरिज़म पसंदि आहे ऐं उन में सॼे सिंध में, पाकिस्तान में, मुल्क खां ॿाहिरि काफ़ी जाइनि ते विया आहियूं। पर सॼी सिंध आउं सोचींदो आहियां त को इलाइक़ो अहिड़ो न हूंदो जेको मूं न ॾिठो हुजे। ऐं कोहिस्तान हुजे त उहो सॼो शायदि कोहिस्तानी माण्हू ॾिठो हूंदो, ॿियो मूं ॾिठो आहे। थर आहे त थर सॼो नारे खां शुरू कयूं नंगर पाकर ताईं, ऐं सभिनी इलाइक़नि में वियो आहियां। इन साॻिए तरीक़े सां जेको असांजो बैराज एरिया आहे त उन सॼे में वियो आहियां। मूंखे जाम इंट्रस्ट हूंदो आहे त करचात वञा, राति उते रहां, ऐं टिको बारान वञूं, राति उते रहूं, वैली ठप वञूं, कोहिस्तान में थर में वञूं त कादन वारी म्याणूं, उन खां अॻिते
कोट जुबो इहे जेके इलाइक़ा आहिनि उन में वञिजे त इहो या हेॾां छाछरे ॾे थर में त असां वटि भिटवाइटी में स्कूल हो तव्हांखे ख़बर आहे थर जा सभु ॿार असां पढ़ंदा उनजे करे काफ़ी असांजा क्लास फेलोज़ आहिनि दोस्त आहिनि ऐं ओॾां असीं वेंदा रहिया आहियूं हाणे त थर में रोड ठही विया आहिनि असीं जॾहिं वेंदा हुआसीं तॾहिं माण्हू खे ॿ टे ॾींहं लॻंदा हुआ वञण ऐं अचण में ऐं तव्हांखे सॼो ॾींहुं हुते पहुचण में लॻंदो वञो त पोइ ज़ाहिर 2-3 ॾींहं हुते रहो हिकिड़ो त इहो इंट्रस्ट आहे त जिते वञिजे हुते ॾिसिजे माण्हुनि सां ॻाल्हाइजे ऐं छो त मुंहिंजी फील्ड सोशल साइंसिस आहे त माण्हुनि सां ॻाल्हाइण मूंखे पसंदि आहे ऐं सोचींदो आहियां त विज़डम उन्हनि वटि आहे उन खां सिखी सघिजे थो माण्हुनि सां इंटरेक्शन आहे ॿियो घर में हूंदा त म्यूज़िक ऐं थोरी घणी बुक रीडिंग आहे उहा आहे ॿियो दोस्तनि सां उथणु वेहणु आहे इन क़िस्म जूं हॉबीज़ आहिनि सही ज़बरदस्त तमामु घणी महिरबानी ऐं असांखे टाइम ॾिनो को मैसेज आख़िर में ॾियणु चाहियो नौजवाननि जे लाइ या ओवरऑल सॼी सिंध जे माण्हुनि लाइ जेके असांखे ॾिसनि पिया था त आउं हिकिड़ो उस्ताद बि आहियां त उस्ताद हुजण जी हैसियत सां असीं सोचींदा आहियूं त उस्ताद जी कामयाबी जो इंडिकेटर छा आहे उस्ताद जी कामयाबी जो इंडिकेटर शागिर्द जी कामयाबी आहे स्टूडेंट जेकॾहिं कामयाबु थींदो त उहो बेसिकली टीचर सम्झंदो त आउं कामयाबु थियो आहियां हिकिड़ो त इहो आहे ॿियो जे कामयाबी जी जेको बुनियादु आहे या जेका कामयाबी माण्हू खे मिले थी उन में हैबिट ऑफ हार्ड वर्क उहो एक्सीलेंस न वठी थी वञे ऐं कमिटमेंट उहा एक्सीलेंस सां ॾांहुं वठी थी वञे माण्हू ऑनेस्टी पंहिंजो पाण सां प्रोफेशनल कंडक्ट प्रैक्टिकल कॉम्पिटेंस ऐं इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे जंहिं सब्जेक्ट में आहिनि जेकॾहिं मेडिकल आहे त मेडिकल अचणु घुरिजे जेकॾहिं इंजीनियरिंग आहे त इंजीनियरिंग अचणु घुरिजे जेकॾहिं एग्रीकल्चर में त एग्रीकल्चर अचणु घुरिजे त हिकिड़ी टेक्निकल कॉम्पिटेंस आहे उहो हर ॿार खे जंहिं फील्ड में आहे जंहिं सब्जेक्ट में हासिलु करणु घुरिजे ॿी लाइफ स्किल्स आहिनि जंहिंमें ॻाल्हाइणु ॿोलाइणु टाइम ते वञणु टीम में गॾिजी कमु करणु कॉन्फ्लिक्ट रिज़ॉल्व करणु इख़्तिलाफ़नि खे घटि करणु इन क़िस्म जो स्किल आहे उहो माण्हू में हुजणु खपे कम्युनिकेशन जो स्किल हुजणु खपे ऐं ॿियो प्रोफेशनल स्किल हुजणु खपे इहे सभु शयूं महिनत सां ईंदियूं ऐं जो शॉर्टकट कोन्हे ऐं उनजे करे लाइफ में शॉर्टकट कमु न ईंदा एक्चुअली उहा महिनत करणी पवंदी सही तमामु घणी महिरबानी टाइम ॾिनो ऐं असांजो नेक ख़्वाहिशूं असां गॾु आहिनि इनशाला अवां बहितर परफॉर्म कंदा ऐं कोशिशि कंदासीं त ॿीहर बि अव्हांखे कुझु अरसो अव्हां गुज़ारियो हुते वरी अव्हांखे टाइम वठंदासीं ॿी निशिस्त कंदासीं ख़ासि तौर ते सिंधी ज़राअत ते स्पेशली पाण ॻाल्हाईंदासीं त उनखे अञा कीअं इम्प्रूव करे सघिजे थो प्लांट प्रोटेक्शन जे नाले सां बि कोई इदारो आहे पर जॾहिं ही माकड़ वारो मसइलो आयो त उहो किथे असांखे नज़र कोन आयो केतिरो नुक़सानु थियो या ओवरऑल जीअं कुझु जिन्सनि जा हवाला यूनिवर्सिटी में 38 डिपार्टमेंट सही ऐं हर क़िस्म जो जेको सब्जेक्ट आहे उन ते आउं हींअर वियोसि ज़ाहिर यूनिवर्सिटी 15 साल खां पोइ वियो आहियां ऐं त मूंखे हर डिपार्टमेंट में वञी फील थियो त डिपार्टमेंट में काफ़ी एक्सपर्टी मौजूदु आहे ऐं जॾहिं तव्हां ॿीहर टाइम रखंदो त मुंहिंजे ख़्याल में तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं एग्रीकल्चर जो सब्जेक्ट अहिड़ो आहे जेको क्लोज़ हार्ट आहे ज़ाहिर ऐं असांजे माण्हुनि खे काफ़ी मां इंफॉर्मेशन में मिलंदी सो लख लाइक अवां असांजे प्रोग्राम में आया सो फदर मरी साहब जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं ऐं यकीनन अव्हांखे पसंदि बि आयो हूंदियूं टाइम मुख़्तसिर हो सो कोशिशि कईसीं सिंधी एजुकेशन खां वठी डेवलपमेंट ऐं उनखां ज़राअत ताईं जेके मामला थी सघिया खुराक ताईं उहे पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो हिसो बणायासीं सो हिते वठंदासीं नाज़रीन असां ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ बि असांजे प्रोग्राम में जेको ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हूंदो उहो जारी रहंदो सो वठूं था मुख़्तसिर ब्रेक जी नाज़रीन ब्रेक खां पोइ फिर ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार ऐं हिन वक़्तु थियो आहे सेगमेंट सोशल मीडिया जे जहान में झाती पाइण जो सो सभ खां पहिरियां असीं हिन सेगमेंट में तस्वीरूं कुझु शामिलु कंदा आहियूं उनखां पोइ कुझु वीडियोज़ अव्हांखे ॾेखारींदा आहियूं जेकी फ़नी बि हूंदियूं आहिनि बामक़सद बि हूंदियूं आहिनि ऐं छिरकाईंदड़ बि हूंदियूं आहिनि सो सभ खां पहिरियां अॼु जेका मूं वटि तस्वीर आहे उहा ॾाढी सुठी आहे सुठे कम जी चवंदा आहिनि साराह बि थियणु खपे असां अक्सर कामरनि ते तनक़ीद त कंदा आहियूं छाकाणि त उन्हनि जेका परफॉर्मेंस आहे उन ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं ज़ातियात ते पाण कॾहिं न आहियूं विया पर अक्सर उन्हनि खां इहा शिकायत ईंदी आहे त हू आवाम जी ख़िदमत करण बदिरां पंहिंजी जिते हिते हूंदा आहिनि हिकिड़ी बादशाहत क़ाइमु करे वेठा हूंदा आहिनि सो ही मिठी मां तस्वीर वायरल थी काफ़ी सहाफ़ी उनखे रखियो ऐं काफ़ी दोस्तनि खे शेयर बि कयो आहे हिन तस्वीर खे त हीअ आहिनि मिठी जा असिस्टेंट कमिश्नर आहिनि साईं राजेश गोयल साहब
हिकिड़े कॉलेज में असांखे नज़र अचनि पिया। ही गर्ल्स कॉलेज आहे मिठी जो, ऐं उते अंग्रेज़ी जो पीरियड जेको आहे हू रोज़ानी जो बुनियादनि ते हुते शागिर्दाणियुनि खे पढ़ाइण जे लाइ वञनि पिया, जेका ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿुधायो पियो त असिस्टेंट कमिश्नर जी जेका ऑफिस आहे ऐं उहो जेका डिग्री कॉलेज आहे उते मिठी में गर्ल्स, उहा गॾु आहे। सो ही रोज़ उते वञनि था ऐं नियाणियुनि खे अंग्रेज़ी पढ़ाइनि था, जेका तमामु साराह जोगी ॻाल्हि आहे ऐं अहिड़नि कमनि जी साराह थियणु खपे। सो बि असीं बि राजेश गोयल साहब खे उन कम ते सलाम पेश कयूं था। इंतहाई बहितरीनु कमु आहे। काश इहो जज़्बो सभिनी में हुजे, ख़ासि तौर ते तालीम खाते सां जेके लाॻापियल अमलदार आहिनि, जेकॾहिं उन्हनि में इहो जज़्बो हुजे त सिंधी तालीम जेका आहे किथे पहुची सघे थी। अच्छा, हीअ जेका ॿी तस्वीर आहे उहा आहे कराची जे हवाले सां। कराची में जीअं मूंखे ॿुधायोसीं त पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका जे क्रिकेट टीमनि विच में प्रैक्टिस मैच हलंदड़ आहे। प्रैक्टिस दौरान कराची में मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि उहे बंदि कया विया आहिनि, जंहिंजे करे ट्रैफ़िक जी रवानी काफ़ी मुतासिर थी आहे। हीअ उन जूं तस्वीरूं आहिनि। ऐं पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका जे क्रिकेट टीमुनि विच में पहिरीं टेस्ट में जेका आहे उहा 26 जनवरी खां शुरू पई थिए, पर उनखां पहिरियां जेके प्रैक्टिस उते कई वई, उन दौरान जेके रोड रस्ता बंदि थिया, उन करे खोड़ माण्हुनि खे परेशानियुनि जो मुंहुं बि ॾिसणो पियो। ही उन जा मंज़र पेश करे पई तस्वीर। ऐं हिकिड़ी ही ॿी तस्वीर आहे, उहा बि थरपारकर वारे इलाइक़े जे हवाले सां आहे। हिकिड़ी पीरसन अमड़ आहे जेका पाणी जी तलाश में निकितल आहे। उन्हनि खे दिलो बि खयल आहे ऐं रसो बि खयल आहे, जंहिंसां उहो खूह मां पाणी मथे छिके दिला भरींदियूं आहिनि। सो अॼु जे दौर में बि जॾहिं असां अहिड़े क़िस्म जा मंज़र ॾिसूं था, ही का हिकिड़ी तस्वीर न आहे, पर थरपारकर में अक्सर ईअं आहे, तमामु घणो ॾुख थिए थो त असां फ़ख़्रु महसूसु कयूं था। असांजी फ़ख़्रु आहे त असां 8वीं स्टेट आहियूं, पर अॼु जे दौर में बि जेकॾहिं असां पंहिंजे माण्हुनि खे पाणी जो हिकिड़ो साफ़ गिलास जेकॾहिं फ़राहम न करे सघिया आहियूं उन्हनि जे घर में, त इहो बि हिकिड़ो सोचण जो मक़ामु आहे। अॼु बि मेलनि जा मेल खोड़ असांजूं जेके माइरूं आहिनि, भेनरूं आहिनि, जंहिंजो थरपारकर सां तालुक़ु आहे, या जेके उते रहंदड़ आम माण्हू आहिनि, उन्हनि खे सफ़रु करिणो पवे थो परे परे ताईं, ऐं खूहनि मां उहो पाणी भरे पंहिंजो गुज़र सफ़रु कनि था पिया। हीअ तस्वीर उन जी अकासी करे पई थरपारकर वारे इलाइक़े जी, त हिकिड़ी जेका औरत आहे उनखे दिलो मथे ते खयल आहे ऐं हू पाणी जी तलाश में वञे पई। इते ई अव्हांखे ही हिकिड़ी ॿी तस्वीर ॾेखारियूं पिया। राणा सनावला साहब जी तस्वीर आहे, ऐं उहे जॾहिं एहतसाब अदालत में पेशी ते आया त उन्हनि खे हिकिड़ो जेको मास्क पातल हो उहो काफ़ी तवजा जो मर्कज़ बणियल रहियो। उन्हनि खे टाइगर मास्क पातो हुननि, ऐं काफ़ी ही जेका तस्वीर आहे उहा वायरल थी आहे, छाकाणि त जॾहिं खां कोरोना वबा पखड़ी त पोइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके मास्क आहिनि उहे इंट्रोड्यूस थिया। अजरक जो मास्क बि आयो असां ॾिठोसीं, उनखां पोइ पाकिस्तान जे झंडे जो मास्क बि आयो, ऐं हाणे त ॿारनि जा मुख़्तलिफ़ जेके किरदार आहिनि, बेंटेन खां वठी सुपरमैन ताईं, उन्हनि जा मास्क बि आया आहिनि। पर नवाज़ लीग जो जीअं त चूंड निशान शेर आहे, सो उन्हनि वरी ही जेको आहे शेर या चीते जो जेको मास्क आहे उहो इंट्रोड्यूस करायो आहे। पर उहो जॾहिं माण्हू पंहिंजे मुंहं ते पाए थो, बिल्कुलु वात जे मथां जॾहिं चीते जी तस्वीर थी अचे त थोरी अजीब लॻे थी। बहरहाल नवाज़ लीग जा सपोर्टर जेके आहिनि, उन्हनि जा अॻुवान जेके आहिनि, उहे पाइनि था, ऐं असांखे उन्हनि जे लाइ इज़त आहे। सो ही तस्वीर बि यकीनन अव्हांखे पसंदि आई हूंदी। उन सां गॾोगॾु कुझु वीडियोज़ जेके आहिनि उहे बि असीं अव्हांखे ॾेखारींदा आहियूं। ही तस्वीरूं अव्हां ॾिठियूं, ऐं हाणे जेका पहिरीं वीडियो मूं वटि आहे उहा ॾाढी शानदार वीडियो आहे। हिकिड़े जोड़े जी वीडियो आहे, शादी जी तक़रीब आहे, ऐं गानो पियो हले, ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। सो उहो जेको दिल वारो आहे, जेको दुल्हन खे वठणु आयो आहे, कुंवार खे वठणु आयो आहे, उहो ॾिसण जे लाइक़ु आहे। घोट जेको आहे, ऐं माशाल्लाह कुंवार जो कद बि अव्हांखे नज़र अचे पियो, ऐं घोट बि ॾिसंदा जेको हुनजे अॻियां अॻियां घुमे पियो, उनजो कद बि अव्हां ॾिसी वठो। पर चवंदा आहिनि मुड़ुसनि जा कद न आहिनि मापबा। सो ज़ाहिर आहे पसंदि जी शादी हूंदी, या माइटनि कराई, या कहिड़े बि हिसाब सां हिन कुंवार इन घोट खे पसंदि कयो आहे। ऐं हर माण्हू जो इहो बुनियादी राइट आहे त केरु कंहिंखे पसंदि करे थो, केरु कंहिंसां शादी करे थो। बहरहाल थोरी इंट्रस्टिंग वीडियो असांखे लॻी, सो सोचीसीं तव्हां सां शेयर कयूं। सो उमेदु आहे त हीअ वीडियो बि अव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं जेका ॿी वीडियो आहे उहा बि काफ़ी इंट्रस्टिंग ऐं फ़नी क़िस्म जी आहे। उहा आहे ॿिनि ईअं खणी अचो पखी ऐं जानवर। कुकर जो हिकिड़ो चूज़ो आहे, बचिड़ो नंढड़ो, उहो ॿिली जे बचे सां कीअं रांदि करे थो, ऐं ॿिली जो बचो जेको आहे उनखे खाए नथो, उनखे ज़ख़्मी नथो करे, पर उन सां रांदि थो करे। उहो चूज़ो जेको आहे मुसलसल उनखे ठूंगा हणी तंग पियो करे, पर हू जेको ॿिली जो बचिड़ो आहे उहो बि वरी उन ते रिएक्ट करे थो, ज़रूरु उनखे चंबा हणे थो हथ पेर सां, पर हू ॿई ॼण त ईअं थो महसूसु थिए इन वीडियो मां त रांदि पिया कनि। सो ही मंज़र अव्हां बि ॾिसो,
त जानवरनि में केतिरो प्यारु आहे, पखियुनि में केतिरो प्यारु आहे, ऐं असीं त अशरफुल मखलूक़ात आहियूं इंसान। काश जेकॾहिं इंसाननि में बि ईअं ई प्यारु पैदा थी वञे, असीं सभु हिक ॿिए जो एतिराम करणु लॻूं त हीअ दुनिया ई असांजे लाइ जन्नत थी सघे थी। सो त नाज़रीन, ही हुयूं असांजूं अॼु जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़, ऐं उमेदु आहे त हमेशह वांगुरु अव्हांखे इहे बि पसंदि आयूं हूंदियूं, ऐं अव्हांखे गॾो गॾु इहो बि ॿुधाईंदा हलूं हिन प्रोग्राम जे लाइ असांखे रियो बिस्किट ताउन कयो आहे, ऐं रियो बिस्किट जंहिंखे दुनिया जो नंबर 1 बिस्किट तस्लीम कयो वञे थो, ऐं रियो हाणे हिकु नए मिनी रियो पैकेट में मार्केट में मौजूदु आहे, ऐं मिनी रियो जा जेके आहिनि उहे 10 वधीक जेके फ्लेवर आहिनि उहे कंपनी तरफ़ां इंट्रोड्यूस कराया विया आहिनि। जीअं मूंखे पहिरें ॿुधायोसीं त चॉकलेट फ्लेवर बि आहे, उनमें स्ट्रॉबेरी फ्लेवर बि आहे, ऐं ॿिया खोड़ इंट्रस्टिंग जेके आहिनि मज़ेदार फ्लेवर आहिनि उहे मौजूदु आहिनि, ऐं हिन जी क़ीमत जेका आहे उहा बि काफ़ी घटि रखी वई आहे। 5 खां 10 रुपए में मिनी रियो जो जेको पैकेट आहे उहो अव्हांखे मिली सघंदो। उमेद त अव्हांखे ही पसंदि ईंदो। नओं जेको बिस्किट कंपनी लॉन्च कयो आहे। इते असीं वेंदासीं हाणे ब्रेक जे तरफ़, ऐं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं, अॼु जेका असांजी महिमान शख़्सियत आहे तसौफ़ ते सुठो पाण ॻाल्हाइनि था, लिखनि था, ऐं उन सां गॾो गॾु शाह लतीफ़ साईं जेका आहे उन्हनि जी शाइरी ते उन्हनि खे सुठी दस्तरस हासिलु आहे। सो अॼु जे मुआशिरे में लतीफ़ किथे रिलेवेंट आहे या किथे लतीफ़ साईं असांखे रहनुमाई करे पियो थो, उहो उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदासीं, ऐं तसौफ़ जी दुनिया जा जेके मुख़्तलिफ़ रंग आहिनि उन ते बि कोशिशि कंदासीं त ॻाल्हि ॿोल कयूं। सो महिमान शख़्सियत सां अव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं, पर हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अव्हांखे चऊं था भलीकार, ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, टाइम ॾिनो आहे, उन्हनि जी तमामु घणी महिरबानी। उन्हनि जो आउं को तारुफ़ न कराईंदुसि, हू पंहिंजो तारुफ़ पाण आहिनि। सिर्फ़ु नालो अव्हांखे ॿुधाईंदुसि। प्रोफेसर के.एस. नागपाल साहब अॼु असांजा महिमान आहिनि। नागपाल साहब, तमामु घणी महिरबानी, लख लाइक़। ऐं उहो चवंदा आहिनि त डिघे अरसे खां असांजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई पाण मुलाक़ात कयूं। 3 महीना थी विया आहिनि, पर हिकिड़ी माना सिक हूंदी आहे न पंहिंजनि जी, त जेतिरो जल्दी मिलूं। सो अव्हांजी बि मसरूफ़ियत हुई, सो अॼु अव्हां आया, लख लाइक़। सो अॼु मुंहिंजी दिलि चए पई त पाण जेकॾहिं लतीफ़ ते ॻाल्हायूं, अव्हांजे लाइ त हर मौज़ू जंहिं ते ॻाल्हायूं उहो त वेल एंड गुड, पर जंहिं दौर मां असीं गुज़रूं पिया, ऐं ख़ासि तौर ते जंहिं मशीनी दौर मां गुज़रूं पिया, जंहिंमें जेके अख़लाक़ आहे, अख़लाक़ियात आहे, इंसानियत आहे, उहे सभु शयूं ॼण त परते थींदियूं पियूं आहिनि। सो अॼु जे इन मशीनी दौर में असीं इंसानियत खे ऐं इंसान खे लतीफ़ जे फ़लसफ़े तहत कीअं बचाए सघूं था? वाह, वॾा कुर्ब तव्हांजी महिरबानी। सभिनी मौज़ूअनि मां मुंहिंजो पसंदीदा तरीन मौज़ू तसव्वुफ़, ऐं उन में असांजो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। हाणे सॼी सिंध मां जेकॾहिं चवां त ग़लति न थींदो, बल्कि हलो 90% चवां, पक ई पक, जेका साईं खे मुर्शिद करे मञे थी, असां उनखे रहबर अॻवान या टीचर करे चई सघूं था मॉडर्न दुनिया में। हाणे 2 ॻाल्हियूं आहिनि जेको तव्हांजो सुवालु आहे, उहो 2 हिसनि में विरहाइबो। पहिरियों उहो त असांजी तहज़ीब, असांजा इक़दार, अॼु जी दुनिया, अॼु जी तहज़ीब, अॼु जा इक़दार, मुंहिंजे ख़्याल में इन ते ईअं छंड छाण कजे त बहितर थींदो। लतीफ़ जंहिं ज़माने जो आहे उन खां घणो अॻिते ॾिसी सघे थो, जंहिंखे असां विजनरी चवंदा आहियूं। शाइर हूअ बि विजनरीज़ हूंदा आहिनि, पर ही शाइरनि जो वॾो शाइर आहे त हिन जी विजन बि ओतिरी वॾी आहे। हाणे ही शुरू त पंहिंजे मज़हबी लेवल खां करे थो, पर हिन जो बिलीफ आम माण्हू जे बिलीफ में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। हाणे जॾहिं असां रसालो खोलियूं था, अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम।
सिर्फ़ु 2 इहे लाइनियूं चाहींदुमि त इन जी माना ईअं न आहे जीअं मज़हबी तरह वरिती वञे थी। ही रब्बुल आलमीन जी डेफिनेशन आहे, रियल रब्बुल आलमीन जी डेफिनेशन, जंहिंखे असां सभई चऊं था पर लिप सर्विस आहे, उनखे रब्बुल आलमीन मञूं नथा दिलि सां, छो त असांखे ॿियो नज़र अचे थो। हाणे हीअ ॻाल्हि ईअं न त मां थो चवां, इहा बि लतीफ़ खां चवराईंदुसि। पहिरीं इहे 2 ॻाल्हियूं, अवल आख़िर ज़ाहिर बातिन अंदर ॿाहिर हू आहे, सिर्फ़ु हू आहे। हाणे ही तसवुरु आहे जेको त हू सभ में आहे, सभ सां आहे, हर हंधि आहे, ठीकु आहे। त अवल जेको लफ़्ज़ हिते आहे उहो उनखे चइबो आहे आद, यानी वैदिक ॿोली में, संस्कृत ॿोली में, जॾहिं कुझु शुरू न थियो तॾहिं कुझु बि न हो पर हू हो, त ही अवल। पोइ चई अलाह अलीम आहे, अहिड़ी का बि शइ न आहे जिन खां हू वाक़ुफ़ु न हुजे, छो त हुन पाण मंझां पैदा कयो आहे जी, त हुन हर शइ जो इल्मु रखे थो। हुनजो रीज़न मूं ॿुधायो, दिस इज़ प्रोजेक्शन, सभ में हू आहे। आला, सभ खां आला, अज़ीम, सभ खां अज़ीम, आलम जो धणी, यानी हीअ रुॻो काइनात न, अलाए केतिरियूं दुनियाऊं जेके आहिनि इनखे लतीफ़ आलम में आणे थो। हीअ दुनिया न सिर्फ़ु, त उनजो धणी आहे। कादिर लफ़्ज़ कुदरत मां निकितल आहे, कुदरत लफ़्ज़ जी माना ताक़त आहे। अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं ओमनी पोटेंट, हुन जहिड़ी ताक़त कंहिं वटि न आहे, ठीकु। कादिर पंहिंजी कुदरत सां, माना इन शक्तिअ सां, इन एनर्जी सां, इनखे जेकर मां साइंटिफिक ॿुधायां त आइंस्टाइन जी ॿोलीअ में त EC2 जेको आहे उहो एनर्जी आहे। एनर्जी रफ़्तार में जॾहिं तव्हां मथे हलिया वेंदव त तव्हांजो जिस्म न हूंदो, तव्हां लामकान थी वेंदव। त उन सिफ़त खे बयानु थो करे। कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइमु आहे क़दीम। हाणे जेका ग़लति फ़हमी आहे, जंहिंजे करे मां 2 सिटरूं पढ़ियूं, क़दीम माना पुराणो न, अच्छा, हू क़ाइमु आहे। कीअं क़ाइमु आहे? हुनखे कंहिं पैदा न कयो आहे, कंहिं स्थापन न कयो आहे, हिंदी में चवां। हू क़ाइमु आहे, क़दीम माना जंहिंजी का शुरूआत, का पैदाइश न हुजे, उनखे क़दीम चइबो आहे तसौफ़ में स्पेशली। ऐं असांजा जेके पुराणा तमामु सूफ़ी ॼाणंदा आहिनि उहे मुंहिंजी ॻाल्हि खे अंडरस्टैंड कंदा, ऐं ॿिया दोस्त जेके नवां आहिनि उहे किताब खोले हिन ॻाल्हि जे सच खे लहनि, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। त हे क़दीम पुराणे खे न चइबो आहे, हिते क़दीम आहे ख़ुदि ब ख़ुदि, सेल्फ एग्ज़िस्टेंट, जंहिंखे लम युलद व लम यूलद। छा साईं जी जेका सा ॿोली आहे, पर हाणे ॻाल्हि त सम्झे। हा, मूं चयो त हर हिक में हू आहे, जेकॾहिं तोखे ॿियो थो नज़र अचे तूं शिरक थो करीं। ही तसौफ़ जी दुनिया ई अलॻि आहे साईं। हाणे कीअं साईं खां त पुछूं। ॾिसणु ॾिसी जे हम खे हक़ चई, हम चइबो आहे नफ़्स खे। तव्हां हिन सच खे क़बूल कयो त अॼु जो जेको किताब आहे, उनखे तव्हां शास्त्र चओ, उनखे तव्हां छा चइजे, हिकिड़ो पुस्तक चओ, उहो हीअ जेका फिल्म हले थी न, इहा आहे। वैल्यूज़ उबतड़नि में बदिलजी विया आहिनि, तव्हां पाण खे संभालियो। ऐं जेका ॻाल्हि हो कनि था उहो अॼु जे मयार जी कनि था। ऐं तव्हां पहिरें इहो बर्दाश्त कयो त हीअ तव्हांजा ॿार ज़रूरु आहिनि, पर तव्हांजी मिल्कियत न आहिनि। तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां हाणे नथा हलाए सघो। तव्हां हलियव, बिल्कुलु हलियो, मूंखे इन लाइ अहसासु आहे, एतिराम आहे। सो सी अॼु जो जेको दौरु आहे न, मां इहा ॻाल्हि इन करे ॿुधाई तव्हांखे त रिश्ता, मुहबतूं, ख़ुलूस, मर्यादा, सान्याह जंहिंखे सिंधी में चवंदा आहिनि, उहा बिल्कुलु टुटी पई आहे। छो टुटी पई आहे त मॉडर्निज़म ऐं पोस्ट मॉडर्निज़म ताईं इहे वैल्यू हुया त असां तव्हां सभई हिकिड़े तालुक में आहियूं। हींअर असांजो तालुक़ु सिर्फ़ु मनी सां आहे, मफ़ाद सां, सेल्फ इंट्रस्ट। मूंखे अॼु खां 3-4 अवल प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, इन करे यादि आयो जो हाणे बिडेन खे ॾिठोसीं राति जो कसम खणंदे, उन चयो शायदि कार्टर जी लैंग्वेज आहे, मूंखे चङी तरह यादि आहे, मां ॿुधां पियो टीवी ते।
America is friend of his interest. Whoever comes true to our interest is our friend. Who does not is our enemy. हाणे ओपनली ॻाल्हि मफ़ादनि जो दौरु आहे बिल्कुलु असांजे मफ़ादनि असांजो ताल्लुक़ असांजी वफ़ादारी पंहिंजे मफ़ादनि सां आहे असांजे माण्हुनि सां बि न आहे उहो असांजो दोस्त आहे सही जेको असांजे मफ़ादनि जे हक़ में ईंदो उहो असांजो दोस्त आहे न त चिबाड़े छॾींदासीं हिन हाणे हो छो त तमामु घणो अॻिते आहिनि न असां खां त अॼु उहा शइ साम्हूं एतिरी अची वई आहे जो हाणे मां तव्हांखे समाजियात थोरो ॿुधायां त हिकिड़ो अॻे भेरे मां ज़िक्र कयो शायदि किताब जो नालो आहे प्लूटोक्रेट प्लूटोक्रेट चइबो आहे इंतिहाई अमीर तरीन माण्हू जिन वटि स्टेट्स हुजनि हाणे तव्हां ॾिठो त हीउ जेको फेसबुक जो मालिक आहे उहो बि निकिरी वियो कॉम्पिटिशन में उहे एतिरा बेरहम थियनि था उन्हनि जूं स्टेट्स जेके आहिनि पंहिंजे नेशन स्टेट खां अलॻि आहिनि बाक़ाइदा यानी दे आर नॉट पेट्रियाटिक दे आर ट्रू टू द कंट्री दे आर ट्रू टू योर इंट्रस्ट यार इहो पढ़ी छिरकी वेंदो आहियां मां हीअ किताब पढ़णु घुरिजनि असांजे जेके पढ़ियल गियल दोस्त आहिनि इन्हनि खे 4-5 सीरीज़ आहिनि वॾियूं त द सीकर्स उन जा नाला आहिनि मथे त अॼुकल्ह दुनिया में छा थो आयो आहे पर असां पाण खे झटे सघूं सच थो चवां त हीअ जी मूं तव्हांखे ॿुधायो त पुराणी पीढ़ी तबाह पई थिए बिल्कुलु ऐं उनखे बचाइण जो कारण इहो ई आहे त असां उनखे ॿुधायूं त अॼु जो जेको शास्त्र आहे अॼु जो जेको किताबु आहे उहो हिन पोस्ट मॉडर्निज़म खां बि अॻिते हली वियो आहे असां हिनखे लफ़्ज़ चवंदा आहियूं मर्सिनरीज़ माना उहे डाकू वापारी जीअं कज़ाक हूंदा आहिनि हा जेके कंहिंखे बि पंहिंजे पीउ खे बि विकिणी छॾनि फॉर सेक ऑफ मनी त उहे जेके प्लूटोक्रेट्स आहिनि उहे सिर्फ़ु पाण सां सचा आहिनि सिर्फ़ु पाण सां पंहिंजे पीउ माउ पंहिंजे ॿारनि बचनि लाइ बि न ज़ाहिर छाजे लाइ पैसा का ख़बर न आहे एॾो माण्हू अंधो थी वियो आहे त रुगो माल हाणे लतीफ़ थो जवाबु ॾे मां जॾहिं बि का ॻाल्हि पढ़ंदो आहियां ॻाल्हाईंदो आहियां त मूंसां उहो साईं वरी जवाबु ॾींदो आहे बाबा माल न त ॿियो छा भला लतीफ़ साईं चए थो न मुंहिंजी ॻाल्हि ॿुध बाबा ॿुधाए चई माण्हू घुरनि माल त मां ॻाल्हि चवां थो ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी हाणे सफ़ा उल्टो थो वञे मोहबत जी ॻाल्हि थो करे दुनिया ते दोस्त सां फिदा कयां फ़िलहाल दोस्त जो केॾो क़दुरु अथसि कयोसि नाव निहाल यानी हुनजे नाले ॿुधण सां मां ठरी थो पवां कयोसि नाव निहाल पसण तां परे थियो हू त आयो त न आहे अञा परे जी ॻाल्हि आहे हुनजो नालो अची कंहिं खयो आहे त मां त बलहार वञा हीअ सभु सनी कुड़म जा माण्हू थो हाणे गुरू नानक यादि थो अचे इन ॻाल्हि करण ते साहिब की बात जो आखे सिंधी में चइबो आहे चवण खे चवण सिराइकी में चइबो तुंहिंजे दोस्त जी जेको मूं सां ॻाल्हि करे ते साहिब की बात जो आखे वरी लतीफ़ यादि थो अचे मां छा कयां लतीफ़ मूंखे नथो छॾे मूं से ॾिठा माउ जिनी ॾिठो पिरीअ खे तिनी संधी का करे न सघां ॻाल्हि मां न ॾिठो आहे हुनखे जे ॾिठो आहे उन जहिड़ी मां ॻाल्हि बि नथो करे सघां त गुरू नानक थो चए ते साहिब की बात जो आखे मूंसां अची ज़िक्र करे कहो नानक क्या दीजे थींदो आहे न हुनखे कहिड़ो तोहफ़ो ॾियां किथे विहारियां मां मुंहिंजो नेणनि ते विहारियां कहो नानक क्या दीजे शीस वढे कर आसन दीजे वेहण जी जॻह खे आसन कंध वढे उते रखजेसि इते बि नथो ख़तमु करे न ॻाल्हि खे अञा अॻिते थो वञे शीस वढे कर आसन दीजे पंहिंजो सिर लाइ ॾियांसि तव्हां हुन ते वेहो विण सिर सेव करीजे मुंहिंजो धड़ हुनजी ख़िदमत करे हुनजी ख़िदमत में बीठो हुजे वाह जेको मूंसां हुनजी ॻाल्हि करे सियाणे ही वैल्यू ॾिसो ऐं अॼु जा वैल्यू ॾिसो असां इंसान आहियूं उनस जा मोहबत जा जंहिंमें साञा न आहे जंहिंमें मोहबत न आहे जंहिंमें दर्द न आहे इंसानियत जो इहो असां खां खसबो थो वञे हाणे ॿी हिकिड़ी गज़बनाक ॻाल्हि ॿुधायांव कल्ह मूंसां हिकिड़े हमरा ॿुधायो हिकिड़ो एक्सीडेंट थियो हाईवे ते वो वीचारो रोए पियो ॿुधाईंदे जी सर वो एक्सीडेंट इतना खौफनाक था गाड़ियाँ कुचली हुई थी वो बंदा एक पड़ा था जो सारा लहू लहा था उसको पहचान भी नहीं रहे थे सब लोग गाड़ियों से उठकर उसकी मूवी बना रहे थे हाणे ही असां हिते पहुता आहियूं सुभाणे मां उहो रखंदुमि न त सो मां रखी आहे सभ खां पहिरीं
चई मेरा दिमाग़ ख़राब हो गया, मदद जे लाइ कोई न जो अचे थो उनखे हथ नथो लाहे, रुगो पंहिंजी वीडियो थो भरे, को वरी डायरेक्ट लाइव थो हलाए प्रोग्राम। इते असां पहुता आहियूं साईं। हाणे हीउ वाक़ियो मुंहिंजे ख़्याल में अॼु जी बहितरीनु इंटरप्रिटेशन आहे। केरु ॿुॾे थो त उनजूं सेल्फियूं ठाहे ॿियूं, किरे थो जॻह तां त वीडियो ठाहे ॿुॾण चयो, ब्रेक वठूं साईं? बिल्कुलु वठो, पोइ हिन ॿुॾण ते ॻाल्हाईंदासीं। सो खोड़ ॻाल्हियूं थींदियूं प्रोफेसर के.एस. नागपाल साहिब सां। ज़ाहिर आहे हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे उहो पंहिंजी हिकिड़ी माना रखे थो, उनजे पोयां हिकिड़ी पूरी हिस्ट्री आहे। सो ब्रेक बि ज़ाहिर आहे असांजी हिकिड़ी मजबूरी हूंदी आहे। सो ब्रेक वठूं था, वरी अचूं था प्रोफेसर साहिब खां कुझु वधीक ॻाल्हियूं कयूं था। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं प्रोफेसर के.एस. नागपाल साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि। नागपाल साहिब, ॻाल्हियूं खोड़ पियूं थियनि ऐं उहो ई ज़ाहिर आहे असांजो त माना लतीफ़ जीअं चऊं पिया त उन मां कुझु सिखूं त लतीफ़ साईं असांखे इहो बि दर्स ॾिनो त जे हा मुंहुं मारू मञिया। पोइ असां उहो उनखे केतिरो दिलि सां तस्लीम कयो आहे? असां ईअं जहिड़े तहिड़े अंदाज़ में पंहिंजे माण्हुनि खे क़बूल कयो आहे? पोइ असांजा पॉलिटिशियन हुजनि, शाइर हुजनि, अदीब हुजनि, लेखारी हुजनि, दानिशर हुजनि, सहाफ़ी हुजनि, उन्हनि में उहो को गुण नज़र अचेव थो त पंहिंजनि माण्हुनि खे ईअं तस्लीम कनि जीअं असांखे भिटाई ॿुधायो? साईं, भिटाई जे तव्हां जेका लाइन पढ़ी आहे उन त मूंखे तमामु घणो हिकिड़ी वर्ल्ड ऑफ थाट मारवी सॼी खोले छॾी आहे। पर भिटाई जो जेको माण्हू आहे, आइडियल आहे, सिंधी माण्हू ईअं कंदो आहे। पर लतीफ़ पोइ बि चए थो, अॻूं तव्हां ॻाल्हि कई न ॿुॾंदे माण्हू पंहिंजा धिको था ॾियनि असां, हीअ जेका तहज़ीब आहे, ॿुॾंदड़ ॿूड़नि खे के हातिक हथ विझनि। माण्हू जॾहिं ॿुॾंदो आहे त हाणे कोई बि कोन्हे, रड़ियूं कंदो आहे, माण्हू नथो अचे, मजबूरन पंहिंजी जान प्यारी आहे, कंधीअ जे मथां ॿूड़ा आहिनि, उन में हथ थो विझे। हाणे ही ॿुॾंदे ॿूड़नि में उहो हातिक हथ थो विझे। पसो लॼ लतीफ़ चए केॾी खे कखनि, हिकिड़ो कखनि उन्हनि में लॼ आहे, तोड़े कंधीअ कनि। जेकॾहिं हुन में ताक़त आहे त हुनखे छिके पंहिंजे कंधीअ सां कंधी बचाईंदसि। जेकॾहिं ताक़त न अथसि, तोड़े कंधीअ कनि, न त साण वञनि सीर में, उहो पटिजी हुन सां गॾु ॿुॾी वेंदा। माण्हू हुन खां वॾो हुजणु घुरिजे। हाणे तव्हां मूंखे ॻाल्हि कई, जे हा से ते हा मूं मारू मञिया। साईं, हाणे इहे लतीफ़ जा मारू छा ॿुधायां? हिकिड़ी सॼी दुनिया आहे जेका मुंहिंजे मथे में भरी पई आहे। मथनि टुबकड़ा चिकंदड़ा अचनि, खुड़ियूं खे बिखूड़ियूं, पघर सिर पेरनि, ई वड़ वेड़ी चन मूं लोॾाए लखिया। मूं पहिरियों किताबु कढियो जीवनता ततीअ जो, उन जो टॉपिक शेर इहो हो, लतीफ़ खे सम्झण खां मारवी ॾे वञिणो पवंदो, जदोजहद खे सम्झण खां ससुई ॾे सुरणो पवंदो, रुगो पंज सुर सदाई, जा जीअं तां जल काने जाए जलण रीअ, ततीअ थधीअ हल काने वेल वेहण जी, ततीअ थधीअ काह काने वेल वेहण जी, मतां थियई ऊंदा पेर न लही पिर जो, ख़ुशहाली इनकलाब अवरचाई इंसानी एकता जो पेर लहणो आहे असांखे। उथी वक़्तु विञाइण खां सवाइ, हा जी, जा हुई जीअरी विरची न वेठी, वञी भूं पेठी सारींदे खे सजणे। किथे सिकंदे लिखियल आहे, किथे सारींदे लिखियल आहे। त जेको लतीफ़ जो आइडियल आहे उहो मारवी मूंखे इन करे सिर्फ़ु पसंदि आहे त हू वॾो वोकल नमूने में ॿुधाए थी। एसि ताईं जो चए थी, मोया आई जियास जे वञे मढ़ मलीर ॾे, कारा करायुनि में कूड़ असां सोन असांखे सूए। हीउ जेको तूं सोन थो मूंखे ॾे उमिरि, इहो त मातम आहे असांजे लाइ। ही करायुनि करोड़ जा कूड़ा चूड़ा जन, चए थो ॾिस कूड़ा आहिनि चूड़ा आहिनि, कूड़ा आहिनि शीशे जा आहिनि, पर इहे करोड़ जा छो मुंहिंजे मारुनि जा ॾिनल। से हाणे हे त सफ़ा यानी लतीफ़ जो आइडियल इहो आहे, साणे वाह वाह। घटि साईं ॻाल्हाईंदो आहे, पर साणे में एतिरो ॻाल्हाए थो, चए थो सॼण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तनी खे हो वतन जिन विसारियो।
हाणे वतन जिन विसरे मूं तव्हांखे ॿुधायो अॼु प्लूटोक्रेट पंहिंजे वतन जो ई न आहे, रुगो पैसनि जो आहे। त इनखे असांखे असली आछी काय जे हेठां रखी ॾिसणो पवंदो ऐं ॻोल्हणो पवंदो मां किथे बीठो आहियां, मुनाफ़िकी न। अॼु ॾिसूं था हिकिड़ो त माना ख़ुदि तमामु घणी थी वई आहे, हवस लालच तमामु घणी थी आहे। उहा ई ॻाल्हि प्लूटोक्रेसी वारी, मां बसि मूंखे आहे त मूंखे आहे, बाक़ी मुंहिंजे भाउ खे बि न हुजे। इहा ऐं ॿी जेके मायूसी आहे उहा तमामु घणी थी वई आहे। तोड़े जो वसीला तमामु घणा आहिनि। अॼुकल्ह जे दौर में माण्हू खाए सुठे थो, पाए सुठो थो, सुठा मोबाइल, सुठियूं गाॾियूं, पर अंदर में सुकून कोन्हे। मायूसी आम आहे। इहा मुंहिंजे ख़्याल अवां सां बि जेके माण्हू मिलंदा हूंदा, इहा छो आहे ऐं इनखे कीअं ख़तमु करे सघिजे थो? वाह वाह साईं, ही मुंहिंजो सेकंड इंट्रस्टिंग अच्छा ॻाल्हि आहे। छो त मां सलाड़ियल आहियां माण्हू सां ऐं इन ते मूं एॾा प्रोग्राम कया आहिनि ऐं सुठो थियो तव्हां साॻियो सुवालु पुछो आहे। अॼु जे माण्हूअ जो प्रॉब्लम जेकॾहिं आहे उहो डिप्रेशन आहे। उहो डिप्रेशन छा आहे त असां ॿिए जी ख़ुशहाली, ॿिए जी तरक़ी ॾिसी पजरी था वञूं सफ़ा। छो न, मूं वटि छो कोन्हे? ॻाल्हि त इहा आहे न, हुनजे हवाले सां बि सोचिजे न साईं, त छो न। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां बिल्कुलु कॉम्पीट कयो न साईं। हा, कॉम्पिटिशन लाइ दर खुलियल आहे। मां हिकिड़ो जुमिलो चवंदुमि अंग्रेज़ी जो, देयर इज़ ऑलवेज अ प्लेस ऑन टॉप। हिकिड़े माण्हू 98 मार्कूं आंदियूं आहिनि न, तव्हां 99 आणे सघो था, नामुमकिन कुझु बि न आहे जी। उन लाइ तव्हां घुर्बल वसीलनि सां महिनत कयो, हुनखे टफ टाइम ॾियो। मसइलो इहो छा आहे त असां वटि तमो, जंहिंखे लफ़्ज़ चइबो आहे न सिंधी में, जेको लतीफ़ चयो त तमो जी तवार मतां करी मंगणा, धिके कंदे धार ॾेई माणक मुठ में। हुन वटि त माणक जो वैल्यू ई न आहे न, असां वटि त माणक मुठ में वेले ॿियो छा घुरिजे। उहो वॾे लेवल जो माण्हू आहे। त इहो तोखे पाण खां धार न कनि। हा, त हीअ जेका पुरसुकून, इन ते ॻाल्हाइणो आहे। असां वटि जेका टेंशन आहे, स्ट्रेस आहे, स्ट्रेन आहे, इहा वञी चेंज थिए डिप्रेशन में। ऐं माण्हू, एवरेज माण्हू वटि दिलि जो मर्ज़ हूंदो, माना ब्लड प्रेशर हूंदो, अच्छा मिठा पेशाब हूंदा, ऐं उन हाइपर टेंशन सां कंहिं बि वक़्तु माण्हू हलियो थो वञे, जहान मां हलियो थो वञे। इहो मां रियली थो चवां, सभु कुझु असांजे वस में आहे। प्लीज़ मां गौर करे मुंहिंजी ॻाल्हि ते अर्ज़ु थो कयां, इहो सभु कुझु तव्हांजे वस में आहे। जेकॾहिं तव्हां, हाणे अॼु जे कोविड जो बि इलाजु इहो ई आहे। मां अर्ज़ु रखां थो, छो त हीअ जेको अॼु जी दौर जी ॻाल्हि आहे, उन में ही असांजे लाइ वॾी हिकिड़ी महामारी जंहिंखे चवनि था, बिल्कुलु आहे। इन खे घबराइण जी ॻाल्हि न आहे। हीअ जेका माण्हुनि जी डिप्रेशन आहे, घबराइण जी ॻाल्हि न आहे। तव्हां हिकिड़ो भेरो पाण खे इन लाइ तयारु कयो। साइकोलॉजिकली हिकिड़ो नुस्ख़ो आहे त आई लिव, आई शैल लिव, आई एम फिट टू लिव। हा, इहो ज़ोर सां चई पाण खे तव्हां तयारु करे सघो था सुबुह शाम। आई कैन डू इट, आई कैन डू इट। उन ॾींहुं अंग्रेज़ी जी पोइम 9th क्लास में पढ़ाईंदा आहियूं, द मैन हू विन्स इज़ द मैन हू थिंक्स आई कैन। यस, मां करे सघंदो, आई कैन। त हाणे सभ खां टॉप प्रायोरिटी जेका आहे न, माण्हू जी सिहत आहे। ऐं सिहत छा आहे? दिमाग़ी सिहत आहे। हीअ जेका आहे सा माइंड साइंसिस जो दौरु आहे 21वीं सदी में। माइंड साइंसिस असांखे सेखारे थी त पाण खे ट्रैंकुलाइज़ कयो। कीअं कयो ट्रैंकुलाइज़? हाणे मौज़ू तमामु वॾो आहे। उहो आहे सिर्फ़ु 20 मिंट मेडिटेशन, सुबुह 20 मिंट मेडिटेशन। मेडिटेशन छा आहे? पाण खे ट्रैंकुलाइज़ कयो। अॼु असांजा फ़िक्र छॾे, तव्हांजे अंदरि वॾी एनर्जी आहे, पर इन फ़िक्रात में ज़ाया था कयो। सिर्फ़ु 20 मिंट पाण खे थधो कयो। इहे शयूं न सोचो, पंहिंजे अंदरि वञो। पंहिंजे पाण सुञाण जो सूफ़ी तरीक़ो बि इहो आहे त पंहिंजे अंदरि आहे तव्हांजे सभु कुझु, उनखे ट्रैंकुलाइज़ कयो। पर छा इहो एॾो सवलो आहे त माण्हू दुनिया जहान जे टेंशन खां हटी करे मेडिटेशन में अचे? कीअं? हर आम माण्हू लाइ इहो पॉसिबल कीअं? बिल्कुलु। ॿार 5 सालनि जे ॿार खे बि सेखारींदा आहियूं। मां ॿुधायां त पूरो कोर्स करे आयो आहियां नीदरलैंड मां, ग्रेजुएट थी आयो आहियां, हाउ टू टीच मेडिटेशन इन स्कूल, कॉलेज एंड यूनिवर्सिटीज़। हाणे हिते उहे फील्ड्स न आहिनि असां वटि। सॼो यूरोप करे थो, अमेरिका करे थी, कैनेडा करे थो। माना इहो स्कूल में अखियुनि सां ॾिसी आहे। हा, हिन स्कूल शुरू थियण खां वठी थेला रखी, उहे मैट्स पिया नंढा नंढा, ॿार हीअं वेही, नंढा ॿार पाण खे चुप कयो। सिर्फ़ु साईं अंदरि सांत, रब सांत आहे, पंहिंजे अंदरि रुगो सांत खे ॿुधो 15 मिंट। जेतिरो उन में तव्हांजो दिमाग़ भॼी वञे परवाह न कयो। तव्हां 15 मिंट तव्हांखे ॾियणा आहिनि ख़ामोशी ख़ामोशी सां।
हिकिड़ी कुंड वठी ख़्याल त ईंदा आहिनि पिया न माण्हू भली अचनि वेरी गुड उन लाइ मां एक्सप्लेन थो कयां वेरी गुड ईअं क्वेश्चन कयो क्रॉस क्वेश्चन्स कयो तव्हां गाॾी हलाईंदा आहियो न हा अॻियां घणियूं गाॾियूं हलंदियूं आहिनि सही पोइ तव्हांजी गाॾी कीअं हलंदी आहे चौधारी गाॾियूं थियूं हलनि छा त तव्हांजी ॻाल्हायो बि माण्हू सां पर कंसंट्रेशन असांजी अहिड़ी आहे जो असांजो दिमाग़ु ब्रेक खे एक्सीलेटर खे पाण ई पियो कैलकुलेट कंदो आहे गाॾी हलंदी आहे ईअं तव्हांखे भली अचनि ख़्याल उन्हनि खे लिफ्ट न करायो ॿुधो सिर्फ़ु पाण खे पंहिंजे सांत खे ॿुधो हे हीअं थी वेंदो हूअं थी वेंदो सुभाणे छा थींदो अचे थी मुंहिंजे दिल में परवाह न आहे मां चुप ओके इन जी का मख़सूस टाइमिंग हुजे तव्हां जेको एडॉप्ट कयो बहितरीनु टाइम त सुबुह आहे ओके हर शइ जो टाइम अल फिजर आहे यानी 4-5 खां 6-7 जे अंदरि इन में 15-20 मिंट शाम जो बि जंहिं महिल मग़रिब जी अज़ान थी अचे न मतिलबु इहो टाइम आहे जॾहिं पहर गॾु थींदा हिन में गहरी सांत हूंदी आहे जेकॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरी वञो न शोर खां इहो टाइम तव्हांखे ॻाल्हाईंदो बाक़ाइदे सुबुह जो फिजर जो बि ऐं शाम जो बि जंहिं महिल सिजु लहे थो बिल्कुलु जंहिं महिल सिजु लहे थो यानी अंधेरे खे उजाले जे मथां ओवरकम करे थो कंहिं बि कुंड में हलिया वञो परे इन वक़्तु तव्हां 20 मिंट पाण खे ट्रैंकुलाइज़ कयो तव्हांजूं स्ट्रेस स्ट्रेन ख़तमु थी वेंदियूं उते त असां पढ़ी आयासीं साइंटिफिकली इवॉल्वड EEG मशीन जे ज़रिए हुनखे ॾिसनि था त हुनजो दिमाग़ु केॾो ठही रहा हुनजी मेमोरी वधी थी वञे ॿार जी उहो तमामु शार्प थो थी वञे पियो सिर्फ़ु इहा एक्सरसाइज़ करण सां त असां सभई जेकॾहिं कयूं त हिननि खे मुंहुं ॾेई सघूं था जेका स्ट्रेस स्ट्रेन असां गॾु कई आहे उहा अंदरां निकिरी वेंदी इन करण सां त असली सोच आहे माइंड साइंसिस छा आहे सोच आहे हा माइंड साइंसिस जो हिकिड़ो कम जो नुक़्तो ॿुधायां उहो आहे प्रेज़ेंट ऐं हासिल ज़िंदगी छा आहे ख़ुशी प्रेज़ेंट में ख़ुशि रहो जेको हर वक़्तु तव्हां प्रेज़ेंट में आहियो पास्ट ऐं फ्यूचर हूंदो ई न आहे मां जेको ॻाल्हायां थो पास्ट आहे न साईं हा फ्यूचर ॾे वेंदुमि जॾहिं पहुचंदुमि उहो पास्ट थी वेंदो सिर्फ़ु प्रेज़ेंट में ख़ुशि रहो बेपरवाह रहो हा जेके प्रॉब्लम्स आहिनि उनजो साइंटिफिक हल ॻोल्हियो न परेशान थींदव त परेशानी में परेशानी अञा तबाह कंदी हा उनजो लॉजिकली हल ॻोल्हियो पर तव्हां सभ खां ॾाढा आहियो को बि प्रॉब्लम तव्हांखे ज़ेर नथो करे सघे जेकॾहिं मेंटली तयारु थियो पाण खे उन लाइ बहितरीनु ॿियो कमु आहे वर्जिश करणु 20-25 मिंट वर्जिश कयो पंहिंजी बॉडी खे फिट रखो ऐं असली ॻाल्हि दिमाग़ खे फिट रखो तव्हां बीमार ई न थींदव सॼी बीमारी हाणे हिन ते तहक़ीक़ आहे जापानी अमरीका मां हिन ते पूरो प्रोग्राम करे चुको आहियां त तिबई तरह तव्हां कहिड़ो बि माण्हू उहो सिर्फ़ु 2% बीमार थींदो आहे यानी बॉडीली बाक़ी 98% तव्हांजो ही आहे दिमाग़ दिलि जो दौरो बि नहीं करे थो पए तव्हां फ़िक्रात में था अची वञो न साईं टेंशन वधी थी वञे तव्हांजी इन्हनि टेंशन खे टेंशन ॾियो तव्हां टेंशन न खणो सच थो चवां इहो मुमकिन आहे हिनमहिल ताईं मां बि त मुमकिन कयो आहे न वेठो आहियां तव्हांजे साम्हूं हिकिड़ी बि आहे न सुरम दुखम दुखम वारी उन खे सम्झणो आहे सही हा त हाणे दुख में त दुख सां वञणो कीअं हा क़ैद हाथ रंज व गम असल में दोनों एक है हाणे मां पहले आदमी गम से निजात जी मौत से पहले आदमी गम से निजात पाए क्यों त इहो त ज़िंदगी जो हिसो आहे ॿियो हिकिड़ी लॉजिकल ॻाल्हि जेका मां पर्सनली महसूसु कई ॿुधाए मूंखे कोई न दुखी चवंदा साईं ॾाढो ज़िंदगी आहे सभिनी लाइ अज़ाब आहे पर तव्हां फील कंदा पंहिंजे दुख खे त मूं वटि ॾाढी ट्रबकुल आहे उनखे मूं इहो चयो त बाबा तव्हांखे इहा ख़बर आहे तव्हां धरती ते छो मोकिलिया विया सज़ा में हाणे हीअ उहा ॻाल्हि आहे जेका ईसाई बि ॼाणनि था मुस्लमान बि ॼाणनि था सभु त जन्नत में तव्हां ग़लती कई तव्हांखे ज़मीन ते फिटी कयो वियो ग़लती तव्हां खां औरत कराई त औरत खे चयो तूं मेंसिस में मरंदीअ तुंहिंजा यम थींदो तोखे तकलीफ़ूं ईंदियूं वधीक मर्द खां वधीक ऐं हुनखे चई तूं वञी लोड़ नाफ़रमानी तो कई आहे मां चवां तव्हां सज़ा में ते आया आहियो हाणे सज़ा में हिकिड़ो माण्हू जेल में आहे उहो त चए यार मूंखे मज़ो न आहे मच्छर था पटनि मच्छर त पटींदा न बाबा जेल में आहे न त मां चवंदो तूं हिते सज़ा में आहे दुनिया मौत से पहले आदमी गम से निजात पाए क्यों सर्वम दुखम दुखम नानक दुखिया सब संसार सो सुखिया हाँ जिस नाम आधार जेको रब जे नाले सां पाण खे ॻंढे थो सांत में वञे थो एॾियूं तव्हांजे अंदरि ताक़तूं आहिनि सच थो चवां उहो सभु कुझु आहे छो त रब तव्हांजे अंदरि पंहिंजो रूह फूकियो आहे बिल्कुलु त उहा शइ तव्हां वटि आहे पर पाण खे सुञाणो नथा हे जेको सूफ़ी आहे न पंहिंजो पाण सुञाण माना तूं वॾी ताक़त आहे तूं में ओमनीपोटेंसी आहे पर उन खे तूं ॻोल्हे लहो उन ॻोल्हे लहण जो मां प्रैक्टिकल ॿुधायो हीअ रुगो थ्योरी न आहे हे प्रैक्टिकल बि आहे करे ॾिसो तव्हांजो फ़ाइदो तव्हांखे ख़बर पवंदी
आऊं अॼु खां कोशिशि कंदुसि ज़रूरु मग़रिब ताईं टाइम मिलियो न त सुभाणे असांजे प्रोग्राम जो टाइम बि थियो पूरो ऐं लतीफ़ साईं जे कंहिं शेर सां मैसेज बि अची वञे ऐं पाण प्रोग्राम जी एंडिंग बि कयूं। ॾुखियूं जान मिड़नि तां भिंडण न थिए। हीअ साईं साइंटिफिक जदलियाती तरह ॿुधाए थो त जेके प्रॉब्लम वारा आहिनि जेके ॾुखारिया आहिनि उहे सभई जेसि ताईं मिड़ंदा न मुतहद न थींदा। पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल सिंधनि ॿियूं हूअं ई हथ हणनि रोअंदियूं रोअण वारियूं। जेके लीड था कनि जेके इंसान जो दर्द था रखनि उहे तव्हांखे अॻिते वठी वेंदा। बाक़ी ॾेखाव वारा माण्हू हा मां मरी वियुमि वॾा पैसा वञी खाइनि उन्हनि सां साचारी हुजनि तव्हां सां गॾु बीठा आहिनि अहिड़ा असांजा लीडर तव्हां ॾिठा आहिनि खोड़ त इन खां ख़बरदार थो करे त इहो असांखे वरनाइणु घुरिजे। हा त इहो जेको हलण वारो जेको जद लतीफ़ माना जुहद लतीफ़ माना जाखोड़ हा खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसीड़ो आहे खाहोड़नि खे पंध जो त पंहिंजे पंध जे ओड़ी सां उन ओसीड़ में रहिजे कोशिशि कजे। वाह लख लाइक प्रोफेसर के.एस. नागपाल साहब ऐं असांखे यकीन आहे त जिन बि दोस्तनि असांजो हीउ प्रोग्राम जेके दोस्त हींअर ॾिसनि पिया या उनखां पोइ यूट्यूब ते ॾिसंदा त यकीननि अव्हांखे घणो कुझु सम्झण जे लाइ मिलंदो ऐं घणो उत्साह मिलंदो। ऐं प्रोफेसर साहिब सां बि कोशिशि इहा रही त हीअ मायूसियूं हीअ सभु कुझु उन खां कीअं डिप्रेशन खां एंज़ाइटी खां जान छॾाए हिकिड़ी जुदोजहद आहे ज़िंदगी त मौत से पहले आदमी गम से निजात पाए क्यों। सो इहे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि रहंदा पर पंहिंजी हिमत जेका आहे उनखे जारी रखिणो आहे। सो अॼु प्रोग्राम असांजो हिते पहुतो पुॼाणी ते इनशा वरी ईंदड़ हफ़्ते अव्हां सां थींदी मुलाक़ात तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।